सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो। प्यार दरिया हुआ दरिया बि लटजी थो वञे, नेठि इंसान हुआ इंसान बि मटिजी थो वञे। हुस्न आबाज़ इश्क वॾी आफ़त आहे, हाय हाय हुस्न आबाज़ मगर इश्क वॾी आफ़त आहे। हा ॿुधो आहे त कॾहिं कॾहिं बाज़ बि झपिजी थो वञे। अस्सलाम वालेकुम जनाब, कीअं आहियो? ख़ुशि आहियो? चाक चङा भला? आई होप त तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो, पंहिंजनि सॼणनि सां, पंहिंजे प्यारनि सां, पंहिंजे दिलि वारनि सां, पंहिंजे ओड़े पाड़े वारनि सां, स्पेशली पंहिंजे घर वारनि सां। सो जिथे हुजो ख़ुशि हुजो, आबाद हुजो। मुंहिंजूं दुआऊं, मुंहिंजो प्यार, मुंहिंजी मोहबत हमेशह अव्हां सां गॾु गॾु हूंदी। राति जो ही 2 कलाक ऐं कोशिशि हूंदी आहे त मोहबत विरायूं, प्यार विरायूं ऐं ख़ुशियूं विरायूं। ऐं ख़ुशियुनि सां गॾु गॾु अव्हांजे दर्दनि खे, अव्हांजी तकलीफ़ुनि खे पाण वटि असां सांढे रखूं। छो त दर्द तकलीफ़ जॾहिं माण्हू खे मिलंदी आहे त उहो माण्हू घणो कुझु सिखी वठंदो आहे ज़िंदगीअ में। सो अॼु मूं सोचियो आहे त पंहिंजो जेको शो कयो उहो हिकिड़ो पंहिंजी ज़िंदगीअ जे अहम वाक़िअनि ते, ज़िंदगीअ सां जुड़ियल जेके बि सिलसिला आहिनि उन्हनि ते, ऐं ज़िंदगीअ सां जुड़ियल जेके बि रिश्ता आहिनि उन्हनि ते अॼु कोई शो कयूं। ऐं अॼु हिकिड़े अलॻि क़िस्म जो प्रोग्राम करिणो आहे। ऐं अॼु मां तव्हांखे ज़रूरु इहा गुज़ारिश कंदुसि त जेको गानो वानो न ॿुधाइजो, का न का सुठी सुहिणी शाइरी या को न को सुठो सुहिणो नज़म या को न को ज़िंदगीअ जो अहिड़ो वाक़ियो जेको ॿुधाइण जहिड़ो हुजे ऐं तव्हां शो में ॿुधाए सघो। तव्हांखे ॿुधाए हिकिड़ो त फ़ख़ुरु ऐं प्राउड फील थिए ऐं या त ख़ुशी फील थिए त ज़िंदगीअ में काफ़ी अहिड़ा माण्हू ईंदा आहिनि जिन खां असां पंहिंजो पाण खे बचाए वेंदा आहियूं। त को अहिड़ो माण्हू ज़रूरु ज़िंदगीअ में आयो हूंदो जंहिंखां तव्हां पंहिंजो पाण खे बचाए विया हूंदो। तो अहिड़ो ख़ूबसूरत वाक़ियो या का ख़ूबसूरत शाइरी अॼु मुंहिंजे हिन शो में ज़रूरु ॿुधाईंदा। सो 0213512176 टेलीफोन नंबर आहे। इन नंबर खे तव्हां डायल कंदो, प्रोग्राम में लाइव शामिलु थींदो। मैसेज अव्हां करे सघो था, राजा मेमन जो पेज आहे फेसबुक ते, तव्हां हुनखे जॉइन करियो ते मैसेज बि करे सघो था। सो खोड़ सारा वाक़िया। टियों ॾींहुं जो हिकिड़ो वाक़ियो आहे, सैटरडे जो वाक़ियो आहे त मुंहिंजो जेको नंढड़ो आहे, मुंहिंजो पुटु आहे मेराज, उहो घरां वियो ॿाहिरि रांदियूं वांदियूं खेॾणु, ॿाहिरि वेंदा आहिनि त जीअं वेंदा आहिनि, उहो वियो ऐं राति जा 11-12 थी विया त उहो आयो कोन। मां परेशान, ज़ाहिर सी ॻाल्हि आहे, हिकिड़ो घर में परेशानीअ जो आलम थी वियो त पुछा गाछा ॾाढी कईसीं, हेॾां होॾां, आहिस्ता आहिस्ता टाइम वधंदो वियो, 12 थी विया, 1 थी वियो, ख़बर न पई। ख़बर पई त जेको मुंहिंजी भेण जो पुटु आहे उहो बि ग़ाइबु आहे। हाणे ॿिन्ही जी उमिरि वधि में वधि 11 साल ऐं 12 साल। अलाह ख़ैरु करे। मुंहिंजो जेको भेणियो आहे उनखे मूं चयो तूं वञी NC वञी कटराए। उहो NC वञी कटरायो ऐं मां पंहिंजे दोस्तनि यारनि सां गॾु निकितुसि राति जो। ज़ाहिर सी ॻाल्हि आहे, सुकून ई न हुजे, परेशानी हुजे, राति जो आउं निकितुसि त ख़बरूं पयूं त जेको आहे सो को छोकिरो आहे जेको असांजे पाकिस्तान सां तालुक़ु नथो रखे, पठाण आहे, बल्कि मुंहिंजे ख़्याल सां या त अफ़गानी आहे, जेको 3-4 महीननि खां वठी तव्हांजे छोकिरनि सां गॾु हूंदो आहे। सो उहो रांदि वांदि खेॾण जे लाइ उनखे, मतिलबु उहो माण्हुनि जेको ॿुधायो, पर ठीकु आहे, असां हुनजे पोयां लॻी वियासीं। पोइ किथे ख़बर पई त बाबा तव्हांजा नंढड़ा जेके आहिनि सो बहिरिया पिया घुमनि। साईं बहिरिया में मूं माण्हू दोस्तनि खे मोकिलियो, बाबा तव्हां बहिरिया वञो। कुझु माण्हुनि चयो बाबा सी व्यू साइड हुया, समुंड जी तरफ़ हुया। हा, मुंहिंजो ॿार आहिनि, घुमणु फिरणु विया हूंदा, पर ईअं न हुयो। असल में ख़बर पई त उन्हनि खे माण्हुनि कुझु ट्रैप करे विधो हुयो ऐं पंहिंजे पाण वटि माना ईअं हिकिड़ो हूंदो आहे त हलो तव्हां घुमायूं था, फिरायूं था हेॾा होॾा, त कंहिं गाॾीअ में। पोइ पहलवान ॻोठ में जितां ख़बर पई उते पहुतासीं, उते न मिलियो। पोइ जेको आहे सो बलोच ॻोठ आहे, उते वियासीं। उतां 2 माण्हू जिन जी ॻाल्हाइण में प्रॉब्लम लॻे पियो त हा वाक़ई हिननि सां गॾु अॼु शाम ताईं छोकिरा हुया या कुझु अहिड़ो सिलसिलो हुयो। उन्हनि खे असां उतां वरितोसीं बाबा। पोइ पंहिंजे हिसाब सां पुछा गाछा करे ख़बर पई त जेको आहे सो ॿार हाणे हिते आहिनि ई कोन। मां थकिजी पियुसि, ज़ाहिर सी ॻाल्हि आहे, जॾहिं पीउ जो हुन महिल वक़्तु हूंदो आहे त उन महिल मां परेशान थी वियुसि पंहिंजे इन सिलसिले में। पंहिंजा घर वियुमि सुबुह जो, मुंहिंजो हाणे छा कजे, मां सम्झ में नथी अचे ॻाल्हि त कीअं कजे, छा कजे, सम्झ में ई नथी अचे। सो रोई बि ॾिनो मूं। ऐं जॾहिं माण्हू जॾहिं पुटु जॾहिं जिगर जो टुकड़ो ईअं हलियो वेंदो आहे त माण्हू थकिजी पवंदो आहे, टुटी पवंदो आहे। सो मां वाक़ई सची थो ॿुधायां त मां टुटी पियुसि। हा, मां फ्रेश थी वरी निकितुसि। मां ज़ाहिर सी ॻाल्हि आहे, उन्हनि माण्हुनि जेके असां वटि हुया उन्हनि खे असां सोचियोसीं त असां हिननि खे
ओके पुलिस जे हवाले कयूं अॼु अॻियां केस आहे। मां रस्ते में फ़ोन आई मुंहिंजे भाउ जी त बाबा नंढड़ा जेके आहिनि सो हिते सोराब ॻोठ में मिली विया आहिनि ऐं जेको आहे सो हिते मुंहिंजे घर में ई आहिनि। सो शुक्र अल्हम्दुलिल्लाह नंढड़ा त मिली विया पर जेको आहे सो ॾाढो ॾुखियो वक़्तु हुयो। सो कोशिशि कंदा कयो पंहिंजे बचनि जे लाइ। मां ज़रूरु अव्हांखे चवंदुमि त पंहिंजे ॿारनि जो ख़्यालु रखो त उन्हनि जी कंहिंसां उथड़ी वेहणी आहे, कंहिंसां उन्हनि जी दोस्ती आहे, कंहिंसां गॾु हू शाम जो खेॾनि था रांदि। ज़रूरी न आहे त तव्हांजे पाड़े ओड़े पाड़े जा माण्हू हुजनि ऐं ज़रूरी इहो बि न आहे त ओड़े पाड़े वारो माण्हू हर माण्हू जेको आहे सो ओड़े पाड़े वारो हूंदो आहे। को माण्हू मिशन ते बि ईंदो आहे, कंहिं सिलसिले लाइ बि ईंदो आहे। त कहिड़ा अहिड़ा ॿार आहिनि जिन सां उन्हनि जो उथणु वेहणु आहे, कहिड़ा अहिड़ा ॿार आहिनि जिन सां उहे मैसेजिस ते ॻाल्हाइनि था, फेसबुक ते ॻाल्हाइनि था, इंस्टा ते ॻाल्हाइनि था या कहिड़ी शइ ते ॻाल्हाइनि था। त केयर कंदा कयो। ऐं मां सलाम कंदुमि पंहिंजे दोस्तनि खे जेके बि दोस्त हुया जेके मूंसां गॾु हुया उन वक़्तु ताईं सॼी राति सुबुह ताईं 8-9 बजे ताईं उहो मूंसां गॾु ई हुया। जिन असां गलियुनि में घिटियुनि में मोटरसाइकिलुनि ते के किथे असां सॼे मतिलबु ॻोल्हा में जेके जिन मुंहिंजी मदद कई। सो ऐं थैंकफुल आहियां उन्हनि दोस्तनि जो। सो ॿियो चवण जो मक़सदु इहो आहे त मोबाइल फ़ोन खां परे रखंदा कयो पंहिंजे ॿारनि खे। जेसि ताईं हू मैट्रिक में नथो अचे, 10 दर्जे ताईं नथो अचे, तेसि ताईं हुनखां मोबाइल फ़ोन परे रखो। जेकॾहिं मोबाइल फ़ोन ॾियो था ज़रूरी आहे, ॾेई चुकी आहे त उनखे चेक तव्हां ज़रूरु रखो। उनखां पासवर्ड वठी उनखे अचानक हिकिड़ो सरप्राइज़ उनजे मोबाइल में विज़िट कयो त हू कहिड़ी एक्टिविटीज़ में जेको आहे सो हू मोबाइल यूज़ करे थो। सो इहो ज़रूरी आहे तमामु। ऐं अव्हांखे अलाह साईं तव्हांखे तव्हांजा बछड़ा बख़्शे ॾिए ऐं सभिनी जे मथां तव्हांजो सायो रखे। त कोशिशि कंदा कयो त पंहिंजे ॿारनि खे बछड़नि खे थोरो सो इन्हनि शयुनि में चेक एंड बैलेंस रखंदा कयो। सो अॼु जो इंट्रो थोरो वॾो थी वियो आहे। सो मूंखे इहो वाक़ियो ज़रूरु ॿुधाइणो हो छो त हीउ 2 ॾींहं पहिरियां जो वाक़ियो आहे त मां इन सिलसिले मां गुज़रियुसि। त ज़रूरु तव्हां बि पंहिंजे ॿारनि जो ख़्यालु रखो। सो पाण हाणे हमेशह वांगुरु आगाज़ थींदो आहे कि इन के सुठे सुठे सूफ़ी कलाम सां। अॼु जो प्यारो जेको कलाम आहे उहो ॾाढो ज़बरदस्त कलाम आहे ऐं आबिद परीन जो प्यारो आवाज़ ऐं अंदाज़ आहे ऐं रिमिक्स ट्रैक आहे मैं नार मस्ताना। एंजॉय कंदा। Nothing gets me down, oh no. The sun will rise tomorrow. Yesterday is just history. I'm rolling with the flow. मैं तशना कहाँ जाऊँ, मैं तशना कहाँ जाऊँ, पीकर भी कहाँ जाना। मैं नारा मस्ताना, मैं शौक ये जिंदाना। मैं नारा मस्ताना, मैं शौक ये जिंदाना। Nothing gets me down, oh no. The sun will rise tomorrow. Yesterday is just history. I'm rolling with the flow. Nothing gets me down, oh no. The sun will rise tomorrow. Yesterday is just history. I'm rolling with the flow. मैं सोज़े मुहब्बत हूँ, मैं एक क़यामत हूँ, मैं अश्क नदामत हूँ, मैं गोहर यकदाना। मैं नारा मस्ताना, मैं शौक ये जिंदाना। मैं नारा मस्ताना, मैं शौक ये जिंदाना। मैं तशना कहाँ जाऊँ, मैं तशना कहाँ जाऊँ, पीकर भी कहाँ जाना। मैं नारा मस्ताना, मैं शौक ये जिंदाना। मैं नारा मस्ताना, मैं शौक ये जिंदाना।
ये जिंदाना मैं नारा मस्ताना मैं शौक ये जिंदाना मैं वासिफ बिस्मिल हूँ मैं रौनक के महफिल हूँ मैं वासिफ बिस्मिल हूँ मैं रौनक के महफिल हूँ एक टूटा हुआ दिल हूँ एक टूटा 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 एक टूटा हुआ दिल हूँ एक टूटा हुआ दिल हूँ मैं शहर में वीराना मैं नारा मस्ताना मैं शौक ये जिंदाना मैं नारा मस्ताना मैं शौक ये जिंदाना मैं तशना कहाँ जाऊँ मैं तशना Nothing gets me down. मैं तशना कहाँ जाऊँ That's पीकर भी history. कहाँ It's जाना yesterday. मैं नारा मस्ताना I'm a rolling and मैं a शौक rolling, ये rolling, rolling with the flow. मैं नारा मस्ताना मैं शौक ये जिंदाना I just roll and roll and roll in the flow. मैं शौक Wore my ये summer जिंदाना ride. Peace out. वेलकम जी अगेन खुश आमदीद भलीकार तव्हां सभिनी सॼणनि खे दिलि जी गहराइयुनि सां प्रोग्राम लाइव विथ राजा में चांहि न बल्कि ग्रीन टी पीअणु स्टार्ट कई आहे छो त मिठो ॿ टे ॾींहं मूं ॾाढो खाधो तंहिंजे करे वेट वज़न जेको आहे सो वधंदो थो वञे मिठे खाइण सां वेट तव्हांजो ॾाढो वधंदो आहे सो 02135121763 टेलीफोन नंबर आहे इन नंबर खे कंहिं डायल बि कयो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम। हलो हेलो वालेकुम अस्सलाम। हलो हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम। सवेरा हाँ हल अॼु माना माना मल मारे वई हुनखे अरीबा खे हा हाँ अॼु पहिरीं कॉल तुंहिंजी छा हाल आहे तुंहिंजो ख़ैरु आहे हाँ तव्हां ठीकु आहियो? सभु सेट अल्हम्दुलिल्लाह छा पियो थिए शो ॾिसी पई हाँ तव्हां ॾिसो ॾिसां थी तव्हां भला था लॻो अॼु अच्छा हूअं भलो न लॻंदो आहियां लॻंदा आहियो अॼु कारो वॻो पाया आहियो न। हा 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 अॼु कारो जोड़ो पातमि तुंहिंजी फरमाइश ते हाँ हा ॿियो छा कारो वॻो सुठो कारो रंग सुठो लॻंदो आहे हाँ ॿियो कहिड़ो रंग सुठो लॻंदो आहे ॿियो ग्रीन ग्रीन बि कलर सुठो लॻंदो आहे अच्छा लेडीज़ वरी ग्रीन पिंक ऐं ब्लू इन टाइप वॻा घणा पाईंदियूं वाइट हा हाँ त चलो गुड आहे त माना ग्रीन कलर जा वॻा तव्हां वटि घणा हूंदा हाँ इलाही आहिनि ग्रीन कलर जा। इलाही आहिनि अच्छा अच्छा सवेरा का शाइरी ईंदी आहे तव्हांखे हाँ इंडिया ॿुधाए अॼु शाइरी ॿुधा चाय में चीनी नहीं है चाय में चीनी नहीं है पीने का क्या मजा चाय में चीनी नहीं है पीने का क्या मजा जिंदगी में दोस्त नहीं है तो जीने का क्या मजा। वाह 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 चाय में चीनी नहीं तो पीने का क्या मज़ा जिंदगी में दोस्त नहीं तो जीने का क्या मज़ा वाह सवेरा वाह वाह सॉरी गलत चाहिए ना माँ कीअं चाय में चीनी नहीं है तो जीने का मजा ये चाहिए माँ। अच्छा ख़ैर आहे मां वरी सही करे छॾियमि हुनखे हाँ तव्हां खमीस ते करना है ना ख़मीस ते ऐं चाक न हुयुसि तो तव्हां ॿुधायो हाणे शाइरी का मां कहिड़ी शाइरी ॿुधायां तोखे काई बि ॿुधायो। शाइरी आहे त वस में नाही जो विसारे छॾियां राति त नाही जो गुज़ारे छॾियां दर्द आहिनि त दिलि ॾुखाइनि था पखी हुजनि त उॾारे छॾियां तूं अची न अची मर्ज़ी आहे तुंहिंजी रस्ता त सभु सिंगारे छॾियां ॾाढो थो झलियांसि पर नथी झलिजे दिलि झंग त नाहे जो साड़े छॾियां सही आहे अल्लाह हाफ़िज़। अल्लाह हाफ़िज़ सवेरा मूंसां गॾु गॾु वई सवेरा तमामु प्यारी असांजी कॉलर असांजी नंढड़ी कॉलर ऐं हमेशह रेगुलर कॉलर ऐं इन जो ऐं अरीबा जो वॾो मुक़ाबिलो हूंदो आहे त पहिरीं कॉल कंहिंजी थी लॻे सो इन पहिरीं कॉल में मुक़ाबिलो अॼु जो सवेरा खटे वई आहे ऐं अरीबा हमेशह पहिरियां अची वेंदी आहे सो इहे नंढड़ियूं ॿ ख़ूबसूरत कॉलर्स ऐं ॿिया बि नंढड़ा खोड़ सारा कॉलर हूंदा जेके ॾिसंदा हूंदा कॉलर न बल्कि व्यूअर हूंदा मुंहिंजे शो जा सो हिकिड़ी कॉल था वठूं जी अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम। केरु आहे साईं मुख़्तियार
महबूब साईं मुख्तियार उस्तमानी छा हाल आहे? सही आहे सभु सेट। मुख़्तियार तव्हां ॿुधायो ठीकु आहियो? तबियत ठीकु आहे? सभु सेट आहे? अलाह साईं एहसान आहिनि तव्हांजी दुआऊं आहिनि तव्हां ख़ुशि आहियो अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह सभु सेट A1 फर्स्ट क्लास। अच्छा जो ख़ैर आहे सभु ख़ैर सभु ख़ैर सभु ख़ैर। छा हाल अहिवाल आहे? हाल अहिवाल ख़ैर लॻो पियो आहे महबूब साईं तव्हांजो इहो मसइलो ॿुधोसीं ॾाढो जेको अफ़सोस ऐं दिली सदमो पहुतो बसि अलाह जो करम आहे नंढड़ो वापसि अची वियो ऐं जेको आहे सो पंहिंजो ख़्यालु रखे माण्हू जॾहिं बि जिथे बि पंहिंजे ॿारनि जे मथां नज़रसानी ज़रूरी करे। बिल्कुलु बिल्कुलु ॿारनि जे मथां नज़रसानी कजे त जेको आहे सो नंढड़ो 11 सालनि जो हुयो घटि में घटि सोचियो आहे कनि न त ॿारनि खे सोच हुजणु खपे त असांजे जेको आहे सो पेरेंट्स खे माइटनि खे दिली सदमो पहुचंदो परेशान थींदा ईअं न करणु खपे। त ॿार त नंढड़ो आहे न उन सां कंहिं फ्रेंडशिप रखी दोस्ती रखी 2-3 महीना पोइ उन पंहिंजे ॻाल्हियुनि में उनखे वठी हले वियो त पोइ उनजो इहो मक़सदु थोरो इहो ॿार जो त मां घुमण थो वञा वरी मोटी न ईंदुसि पोइ मोटण जे ई मूड में न हुया न। हा हलो ॿियो हाल अहिवाल जेको ज़िंदगीअ जो को ज़बरदस्त क़िस्म जो को अहिड़ो वाक़ियो जंहिंमें ख़ुशी मिली हुजे फतेह हासिलु करे? न अहिड़ो को वाक़ियो कोन गुज़रियो आहे ज़िंदगीअ मां। अच्छा ठीकु आहे का शाइरी ॿुधायो भला। हा शाइरी ॿुधायूं था। हा ॿुधायो। उस्ताद बुखारी जी शाइरी आहे रोज़ सिंगार जा थो ईअं ॼण त सुहिणो इजो थो अचे आहा दर्द दिलि मां कड़ा थो कढे दर्द दिलि मां कड़ा थो कढां छो त मुंहिंजो मिठो थो अचे। वाह वाह ख़ूबसूरत नज़ारा खयो कहकशां चंड तारा सूंह जा रूप सारा खयो दीद जो दादलो थो अचे। वाह महकंदो महकंदो थो अची मुरकंदो मुरकंदो थो मिली वाह वाह अणमयो प्यार थो ॾेई मूंखे ॾाढो मज़ो थो अचे। वाह वाह रोज़ सिंगार जा थो ईअं ॼण त सुहिणो इजो थो अचे दर्द दिलि मां कड़ा थो कढां छो त मुंहिंजो मिठो थो अचे। महिरबानी साईं। चलो गुड आहे थैंक यू वेरी मच थैंक यू छा कजे छा कजे छा कजे। अदो असां गॾु गॾु मुख्तियार उस्तमानी फ्रॉम वाही पांधी मतिलबु काछो कराची मां बि कॉल अची वई काछे मां बि कॉल अची वई ऐं हाणे रहिजी वियो लाड़ उत्तर एंड कोहिस्तान ऐं ॿियो कहिड़ी पटी चवंदासीं असांजा जेके बि इलाइक़ा आहिनि बल्कि जेके जेके हिन वक़्तु ॾिसनि पिया उहे बल्कि जेका रहिजी विया असांजा सिंध जा जेके इलाइक़ा उन्हनि मां ज़रूरु कॉल वठूं था कॉल। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अरीबा अची वई लाड़ मां। लाड़ मां छा? लाड़ मां आई आहीं लाड़ में रहंदी आहीं? लाड़ में कोन मकली में। अबू खां पुछ लाड़ में ही या किथे ही? हाँ लाड़ में। हा पो आऊं सियाणो या तूं सियाणी? ॿई सियाणा। न ॿई कोन्हे हू सियाणा अॼु फ़ैसिलो करिणो पवंदो तोखे त या त तूं सियाणी आहे या त मां सियाणो आहे। ॿई। न ॿई न तो त इहो अबूअ खां पुछो वेठी मकलीअ में आहे अबूअ खां पुछे अबूअ चयो हा लाड़ में आहे त लाड़ तूं वेठी त मकलीअ में लाड़ में त न आई। हा सियाणो तूं ई आऊं कोन्हे सियाणी। तूं सियाणी हा इहा ॻाल्हि करे सघीं थी हा ठीकु आहे इहा ॻाल्हि। ॿियो छा हाल आहे? अॼु ॿिए नंबर ते आई सवेरा अॼु पहिरियां अची वई? न बसि ये सवेरा मुक़ाबिलो करे थी आचा करण छॾ बसि छॾे दा ॻाल्हाइण छॾे ॾींदीअ तूं? छॾींदी आहे न त मुंहिंजी फर्स्ट कार लॻे ई लॻे। आवाज़ मथे कर। करण छॾी आचा भले हाणे आवाज़ मथे न मुक़ाबिलो करे थी माण्हू चए करण छॾे बसि। न करण छो छॾे इन में दिलि बर्दाश्त छो थींदो आहे माण्हू? अॼु हेर ई आई आहियां मानी खाई अॼु मानी लेट थी वई हुई न मानी त लेट थी वई पर इहा कहिड़ी ॻाल्हि कई त मां कॉल करणु छॾे वञा बसि? हाँ अचजांइ बसि छॾे ॾार बसि मूंखे ख़ाली तोसां ॻाल्हाइणो आहे तोसां कचाई करणो आहे। हा तो ये सुकून करणो आहे ऐं ईअं जीत हार पहिरीं ॿियो टियों अधु ईअं कॾहिं कोन आचा ख़ाली बसि राजा में मां सां ॻाल्हाइणो आहे। हाय 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 वाह सही वाह वाह सही वाह वाह सही वाह एॾो प्यार छो कंदी आहे राजा मेमूण सां तूं? ऐं एॾो प्यारो आऊं छा करियां? आऊं एॾो प्यारो अच्छा केतिरो प्यारो आऊं? हद खां वधीक प्यारो आहियां मूंखे छा मां तोखे जेको ॾिसां पई। अरे माशाल्लाह 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 चलो अल्लाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे। दुआ कंदी आहे मुंहिंजे लाइ? हा छो कोन कंदी आहे। छा कंदी आहे दुआ में छा चवंदी आहीं? हा दुआ में चवंदी आहे
मुंहिंजो अदा आहे न, मुंहिंजो वॾो अदा आहे, हिनखे सलामत रखे, जो हिनखे हमेशह ख़ुशी रखे, जो ॾुखिया ॾींहं न ॾिसे। आमीन आमीन आमीन। चलो ज़बरदस्त ज़बरदस्त, थैंक यू वेरी मच। अॼु का शाइरी ॿुधा। शायरी हा ॿुधायां थी तोखे हिकिड़ी। ईअं अरीबा होशियार आहे बा, छो रुगो सवेरा ॿुधाईंदी आहे शाइरी। भैया ॿुधायां थी हा ॿुधा। कहिड़ी शायरी भी ॿुधायां थी भी। ॿुधा ॿुधा। फूल बन कर मुस्कुराना भी जिंदगी है, मुस्कुरा कर गम बुलाना भी जिंदगी है, वाह जीत पर खुश हुए तो क्या हुआ, हार कर भी मुस्कुराना जिंदगी है। वाह 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 वाह। हिन शायरी में छा थो थिए, हार कर भी मुस्कुराना जिंदगी है, तॾहिं हार चवंदी आहे न। अरे हाय हाय, सवेरा ते अटैक आहिनि, डायरेक्ट सवेरा ते अटैक आहिनि इहे साईं। हा अटैक हुयसि न, मूं छा चयो ॾिस, हार कर मुस्कुराना भी जिंदगी हाय है। हाय हाय, सायरा ॿुधई अरीबा तोखे थी चवई, हार कर भी जीतने का जो मजा है ना वो जीतने में भी नहीं है। हा हाय सवेरा के क्या थी, हार कर भी मुस्कुराना जिंदगी है। हार कर भी मुस्कुराना जिंदगी है। वाह अरीबा वाह वाह अरीबा वाह। अॼु शायरी ॿुधा कहिड़ी शाइरी ॿुधाए। जीअं मूं मेरे सोची समझी ॿुधाई, तूं बि सोची समझी ॿुधा। सोचे समझी ॿुधाए। उर्दू ॿुधाए या सिंधी ॿुधाए। उर्दू ॿुधा। उर्दू ॿुधाए त तू बोल न बोल, तेरे बोलने का गम नहीं, तेरा एक ही दीदार तेरे बोलने से कम नहीं। हाँ इहा त सॼी तो इहा सॼी शायरी तो वटि आहे। मूं वटि आहे इहा, मूं ते आहे। तो ते चइजे थी इहा शायरी। चलो थैंक यू अरीबा, थैंक यू, अल्लाह हाफ़िज़। अरीबा फ्रॉम मखली। हलो जी हाणे कराची मां फ़ोन एंड छो वाह छाजे लाइ काछे मां बि अची वई। गानो जहिड़े स्टाइल में प्रोग्राम कया पियो उन हिसाब सां न, हिकु राति डिसंबर जी तन्हाई बबल बलब पाछा, हा ईअं थींदो न, माना गाना माना प्रोग्राम हिकिड़ो अदब ते, शाइरीअ ते, प्यार ते, मोहबत ते, ऐं गाना वरी अॼु ख़ूबसूरत गाना तव्हां मुंहिंजी पसंदि सां ॿुधंदा। ठीकु आहे जी। सो छा पियो चयमि मां, हा कराची मां बि कॉल अची वई जी, काछे मां बि अची वई ऐं लाड़ मां बि अची वई, बाक़ी रहियो उत्तर ऐं हिन पासे कोहिस्तान, ऐं उनखां पोइ जेको आहे सो बलूचिस्तान, पंजाब ऐं जेको असांजो पूरो मुल्क आहे पाकिस्तान, इन सॼे मुल्क मां या उनखां अलावा जेके जेके हींअर हिन वक़्तु ॿाहिरि ॾिसनि पिया, मुल्क खां ॿाहिरि ॾिसनि पिया, उन्हनि सभिनी जो पोइ कॉल्स वठूं था। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। रजा भाई आली मदद अब्दुर्रहमान चावड़ो कोट बलूचिस्तान का। अची वई बलूचिस्तान वारा चावरा साहब, ख़ुशि आहियां, चाक आहियां, चङो आहे, भलो आहे। खैर अल्लाह जा सर मालिक जा करम, तू खुश आ तबी सही है। बिल्कुल ठीक ठाक अल्हम्दुलिल्लाह, तुझी दुआउनि सां तुझे सामू। मौला खुश कर, मौला पाक खुश कर, नबी के सदके अल्लाह पाक के बात कंदो। कारे जोड़े में बिल्कुल हैदरी है, बिल्कुल छा है कारे जोड़े में बिल्कुल सफा हैदरी, हैदरी है ना, हैदरी तो लगे, हैदरी हां हैदरी है बिल्कुल बिल्कुल सही है। खैर साहब माना नारो लगे, नारा हैदरी याली मदद हक़दाली। चलो वेरी गुड। ॿियो छा हाल वाला, कीअं मौसम त थधो थी वेंदो हिते अॼुकल्ह, कराची में ॾाढियूं थधियूं हवाऊं अची वियूं आहिनि। न न हिते बि सी आहे, हिते बि बिल्कुलु सी आहे। हाणे बि मां सुठो पियो आहियां, सवड़ी विझी अंदरि शो पी ॾिसां तुंहिंजो। हा गानो ॿुधायां तोखे हिकिड़ो। शाइरी अॼु शाइरी आहे, अॼु गाना वाना बंदि आहे। यार ॻाल्हि ॿुधाए, शाइरी मूंखे नथी अचे। को वाक़ियो ॿुधा ज़िंदगीअ जो, को महबूब जो वाक़ियो ॿुधा, को मोहबत जो वाक़ियो ॿुधा। गानो ॿुधाए, शाइरी ॿुधा या वाक़ियो ॿुधा, पंहिंजी ॻाल्हि आहे। ॿुधाए छा गानो? न गानो न, अॼु गाने जो टाइम ई न आहे। महिरबानी करे यार। शाइरी या वाक़ियो, शाइरी या ज़िंदगीअ जो को सुठो वाक़ियो। अहिड़ो आहे न, ज़िंदगी सुठी पई गुज़रे, छा कयूं पिया, हलूं था, जियूं था। बसि टियों ऑप्शन अथई, पाण ई ज़मानत करे हलियो वञ। गानो ॿुधाए, गानो अॼु न हलाईंदे, गानो अॼु न आहे ॿुधणो। महिरबानी करे यार। गानो अॼु कंहिंजो ॿुधंदुसि ई न। अॼु आऊं जेको आहे सो ॿुधण जे मूड में ई न आहियां, न को ॿुधाईंदुसि न को ॿुधंदुसि। अॼु मां शेरो शाइरी ॿुधंदुसि ऐं माण्हुनि खां हुनजी ज़िंदगीअ जा ख़ूबसूरत वाक़िया ॿुधंदुसि।
अॼु दिलि कढी आहे गानो भाई, दिलि में शमन जो गानो आहे। वरी ॿुध सही बता सुभाणे ॿुधाइजां सुभाणे। अॼु हाणे मतलब चयां में हिकिड़ो न आहे त न आहे, ॿुधा था ॿुधा ॿुधाए वरी ॿुधाईंदे तूं, तोखे ॿुधा या वरी ॻाल्हि वरी ॿिए खां ॿुधाईंदे यार। ॿुधाए थो गुल जहिड़ा ओ किरी हा दस नीर अखियुनि में छाजा अथई, ॿुधव गुल जहिड़ा ओ ॿुधोसि? किरी दस नीर अखियुनि में छाजा अथई, कहिड़े ज़ालिम दुख ॾिनो अथई हाल विझाया। फोन ही बर्दाश्त न कयो अहिड़ो गानो त तूं मां कीअं ॿुधां, मूंखे ॿुधा। अच्छा नंढो ब्रेक था वठूं, ब्रेक खां पोइ वरी वापसि थो अचां, मूंसां गॾु रहिजो। ख़ूबसूरत लाइव कॉल्स लाइव कचेरियूं आहिनि। नंढो ब्रेक, ब्रेक खां पोइ वापसि थो अचां। मज़लूम न्याणियुनि सां साथ जो वचन, हर न्याणी सियाणीअ सां साथ जो वचन, मज़लूम न्याणियुनि सां साथ जो वचन, हर न्याणी सियाणीअ सां साथ जो वचन। चुनरीअ सब रंग सुहिणा जे दिल तुंहिंजा, हर रंग पाए रह जाए तू सिंधियाणी, तुंहिंजो मंदो रहंदो सदाई गंदो, न्याणी राणी थी उन तू वेगाणी सिंधियाणी। चुनरीअ सब रंग सुहिणा जे दिल तुंहिंजा, हर रंग पाए रह जाए तू सिंधियाणी, तुंहिंजो मंदो रहंदो सदाई गंदो, हा गंदो, न्याणी राणी थी उन तू वेगाणी। मज़लूम न्याणियुनि सां साथ जो वचन, हर न्याणी सियाणीअ सां साथ जो वचन, मज़लूम न्याणियुनि सां साथ जो वचन, हर न्याणी सियाणीअ सां साथ जो वचन। परियन ते थी कारी गिझल मारा दे, भगड़ तो सत कुरानन वारी साख खसे, परियन ते थी कारी गिझल मारा दे, भगड़ तो सत कुरानन वारी साख खसे, नंढड़न गुडड़न माओ ऐं भेण जे दुश्मन, अहिड़े दौर जी थींदी नेठ पुॼाणी सिंधियाणी। तुंहिंजो मंदो रहंदो सदाई गंदो, हा गंदो, न्याणी राणी थी उन तू वेगाणी। मज़लूम न्याणियुनि सां साथ जो वचन, हर न्याणी सियाणीअ सां साथ जो वचन, मज़लूम न्याणियुनि सां साथ जो वचन, हर न्याणी सियाणीअ सां साथ जो वचन। लिखण पढ़ण ऐं हुनुर त न्याणियुनि जो हक़ आ, न्याणी मर्दनि खां भला छा में घटि आ, लिखण पढ़ण ऐं हुनुर त न्याणियुनि जो हक़ आ, न्याणी मर्दनि खां भला छा में घटि आ, त ज़ुल्म आ न्याणियूं घर में के दुख जन, बांध्याणी के ध्याणी राज जी राणी सिंधियाणी। तुंहिंजो मंदो रहंदो सदाई गंदो, हा गंदो, न्याणी राणी थी उन तू वेगाणी। मज़लूम न्याणियुनि सां साथ जो वचन, हर न्याणी सियाणीअ सां साथ जो वचन, मज़लूम न्याणियुनि सां साथ जो वचन, हर न्याणी सियाणीअ सां साथ जो वचन। भलीकार भलीकार भलीकार। अवां सभु ॾिसण ॼणनि खे दिलि जी गहराइयुनि सां ख़ूबसूरत महफ़िल में भलीकार। अवां जो प्यार, अवां जूं मोहबतूं ऐं राति जो ई ख़ूबसूरत पहर। ऐं इन ख़ूबसूरत पहर में कोशिशि इहा ई हूंदी आहे त मोहबत विरहायूं, प्यार विरहायूं, प्यार सां गॾु गॾु अवां खे अवां जे अहसासनि खे, अवां जी ॻाल्हियुनि खे, अवां जी कचहरियुनि खे शामिलु रखूं पंहिंजे इन ख़ूबसूरत महफ़िल में। सो राति जो ई ख़ूबसूरत पहर अवां मूंसां गॾु आहियो। ऐं अॼु वक़्तु गुज़रंदो थो वञे, अॼु गीत गाना घटि पिया हलनि, अॼु रुॻो तव्हांजी मुंहिंजी कचहरी आहे। अॼु अचो
कान का सुठी सुहिणी शाइरी, कोन को सुठो सुहिणो ज़िंदगीअ जो वाक़ियो, कान का अहिड़ी ॻाल्हि कयो जेका मज़ो बि ॾिए ऐं जेको असांजे ॿुधंदड़ आहे, असांजो जेको ॾिसंदड़ आहे उनखे बि मज़ो अचे। सो ज़रूरु अव्हांजो साथ हूंदो, अव्हांजूं कचहरियूं हूंदियूं, अव्हांजूं महफ़िलूं हूंदियूं। राति जे हिन ख़ूबसूरत पहर में त हीअ महफ़िल मज़ेदार थी वेंदी। हिन मज़ेदार महफ़िल में काफ़ी अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि। हाणे ॿी हिकिड़ी शइ, असांजो हिकिड़ो दोस्त आहे, उन असांखे सुबुह प्रोग्राम ठाहियो त सुबुह जो असां हिकिड़े दोस्त जे वालिद साहिब जो इंतकाल थी वियो, उनजो अॼु टीजो हुयो, त अॼु ओॾे सुबुह निकिरंदासीं। सो माना हिकिड़ो हूंदो आहे न ज़िमेदारी, त ठीकु आहे। त असां 2 दोस्त तयारु थी वेठासीं, आमिर शाह ऐं मां तयारु थी वेठासीं सुबुह जो। हू 5 बजे उथियो, आमिर शाह, मां 6 बजे, तुंहिंजो 7 बजे असांखे टाइम हुयो त असां निकिरंदासीं। असां उथियासीं, तयारु थियासीं हेॾा होॾा। मां 6 बजे उथियुसि, 6:30 बजे मां आराम सां तयारु थी, मूंखे ख़बर हुई 7:30 8 थी वेंदा मूं ताईं पहुचण में दोस्तनि खे। ख़ैर सां तयारु थी वेठुसि बाबा, वेही आमिर शाह ऐं मां हिक ॿिए खे फ़ोन कयूं। हो जेको दोस्त जे खोइण वारो हो, जेको असांखे वठी हलण वारो, उन फ़ोन ई न खयों। त को हुनजो पियो खणे, त को मुंहिंजो अलाए निकिरी वियो, अलाए छा 9 थी विया। त पोइ मां सुम्ही पियुसि। मुंहिंजो हाणे न को दोस्त ईंदो या त निकिरी वियो हूंदो। हलो, आमिर शाह साहिबु मूंखे मैसेज कयो त हाणे यार मां बि सुम्हां थो। अॼु सुबुह 5 खां वठी यको जाॻियासीं उन इंतज़ार में त अॼु ॻोठ वेंदासीं ऐं दोस्त जे वालिद साहिब टीजे में शामिलु थींदासीं। दोस्त छा कयो, जो हिकु ॿी बजे फ़ोन कई, यार मूंखे निंड अची वई, मुंहिंजी तबियत सही न हुई, बसि इहो ई हुयो एक्सक्यूज़। ज़ाहिर सी ॻाल्हि आहे, इहो ई एक्सक्यूज़ थी सघे थो। ऐं जेको आहे सो पोइ असां त सुबुह जा इहे 4-5 कलाक हिक ॿिए खां पिया पुछूं त केॾी महिल ईंदो। त अहिड़ा दोस्त बि ज़िंदगी में तव्हांजे में हूंदा आहिनि ऐं ईंदा आहिनि। सो 021351211763 कॉल जी। अस्सलाम वालेकुम। हेलो सलाम वालेकुम। साईं वालेकुम अस्सलाम। केरु आहे? डिगरी खां था ॻाल्हायो, मीर मोहम्मद रामू। डिगरी खां मीर मोहम्मद रामू। साईं कहिड़ा हाल आहिनि मीर साहिबु, ख़ुशि आहियो? साईं दुआऊं बुज़ुर्ग जो छा कयो? अल्हम्दुलिल्लाह, तव्हांजी दुआउनि सां तव्हांजे साम्हूं। यार ये रोज़ आओ शो तव्हांजो ॾिसणो आहियां। हा खिल मज़ाक खिल मज़ाकी। हा जी पोइ खिल मज़ाक आवाज़ वणंदो आहे मूंखे। अच्छा, डिगरी ॾिठी आहे? डिगरी ॾिठी न आहे, ॿुधी आहे। डिगरी लियायो रामू आहे। हा न डिगरी वारनि दोस्तनि खे खोड़ सारा सलाम। वालेकुम सलाम। छा कंदा आहियो तव्हां? साईं हींअर वांदा वेठा आहियूं, तबियत सेट कोन हूंदी आहे। तबियत सेट न हूंदी आहे त वांदा वेठा आहियो? साईं न सेट कोन्हे। सेट कोन्हे? जी हा, तबियत सेट कोन्हे। दवा खायो पिया? जी बस पोइ माण्हू बिज़ी आहे न, इहो बि कमु आहे न दवा खाइण। साईं हा, दवायूं गोरियूं इन ते इहो गुज़ारो आहे मिली। साईं दवाऊं गोरियूं टाइम ते खाओ त कमु पको आहे न। टाइम ते नथो खाए माण्हू त पोइ वरी रहमू वांगुरु इहो कमु खयो वेठो आहे। जी ऐं रहमान न आहे असांजो चांवरो जी, पोइ उहो ईंदो आहे, केॾी महिल लाइट में हथ हूंदा त कंहिं महिल किथे। पोइ दवा टाइम ते खाईंदो कोन्हे। तव्हां दवा टाइम ते खाओ था न? जी चलो का शाइरी ॿुधायो पंहिंजे आवाज़ में, अंदाज़ में। साईं हाणे कहिड़ो बैत ॿुधायो? जेको दिलि चवई उहो ॿुधा। हेॾा गुल गुलाब जा ॻाढ़ा संदन घाट। वाह जी, चोटा तेल फुले लिया हाउ ई हमेश। बेड़ियों बार बेट ते धड़क दियो जिस्तार। दाऊं कुकू हजार न आदम ओडी में न पाड़े कई पचार। अकल कान हाज़िर थींदो। हाय दाहूं कुकू ऐं फूकू हुयूं या? जी हा साईं, बैत आहे हसन हुसैन जे नाले। माशाल्लाह। ठीकु आहे, महिरबानी। कुपत भरिया सुपरी कुपत कीम करियो, थोरे घणे जिन माण्हू वञनि मरियो। जैसी कुर्ब करियो जैसी जेरा आहियूं जान में। जेरा आहियूं जहान में। माशाल्लाह। चलो महिरबानी कुर्ब। अधो असां सां गॾु करो। थैंक यू वेरी मच सर, अवां शो में शामिलु थिया। पहिरियों माशाल्लाह तव्हां ज़बरदस्त शेयर चयो ऐं ज़बरदस्त अंदाज़ हुयो तव्हांजो। ऐं कम सां माण्हू, हर को माण्हू कम सां हूंदो आहे। को मानी खाइण में लॻो पियो हूंदो आहे, को सुम्हण में, को वांदो ईअं वेठो हूंदो आहे। उहो बि माना हिकिड़ो वांदो वेहण बि हिकिड़ो कमु आहे। छो त माण्हू सोचींदो आहे पियो, वांदे वेहण सां घणियूं सोचूं ईंदियूं आहिनि ज़िंदगी में, दिमाग़ में। त उन सोचण बि हिकिड़ो वॾो कमु आहे असांजी ज़िंदगीअ में। सो ख़ैरु कचहरियूं खोड़ आहिनि, ॻाल्हियूं खोड़ आहिनि।
ऐं ॻाल्हियूं असां ज़रूरु मां शेयर कंदो ईंदुसि, काफ़ी दोस्तनि जूं हूंदियूं आहिनि ऐं काफ़ी दोस्तनि ॾे तव्हां जॾहिं ईंदा आहियो त कॾहिं कॾहिं माना घणो मेलाप थी वेंदो आहे, घणो मिलणु जुलणु थी वेंदो आहे। त पहिरियां त माण्हू ईंदो आहे त सही पाणी वाणी चांहि वांहि पुछंदो आहे न, काफ़ी माण्हू वरी जे तव्हां रोज़ु अचो वञो त तव्हांखां कॾहिं कॾहिं चांहि ई न पुछंदा आहिनि, त छॾे थियो त रोज़ु थो अचे, वांदो आहे। सो थोरो दूरी बि ज़रूरी आहे रिश्तनि में, थोरो स्पेस बि लाज़मी आहे, चाहे उहो दोस्तीअ जो रिश्तो हुजे, चाहे उहो रत जो रिश्तो हुजे, चाहे उहो मोहबत जो रिश्तो हुजे। सो थोरी दूरी बि ज़रूरी आहे, थोरो स्पेस बि लाज़मी आहे ज़िंदगी में। जॾहिं स्पेस ॾींदो हिक ॿिए खे त तव्हांखे क़दुरु थींदो, तव्हांखे तव्हांजे दोस्त जो बि तव्हांखे क़दुरु थींदो, तव्हांखे पंहिंजनि रिश्तनि जो बि तव्हांखे क़दुरु थींदो, पंहिंजे अहसास जो बि ऐं पंहिंजो बि तव्हांखे क़दुरु थींदो ऐं तव्हांखे पंहिंजे हुनजी लेवल जी बि ख़बर पवंदी। सो ख़ैर वठूं था कॉल जी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। केरु आहे साईं? हसन मल्ला पियो ॻाल्हाए हैदराबाद खां। कहिड़ो मल्ला? हसन मल्ला। हसन कहिड़ा हाल आहिनि? ख़ैर आहे? चाक चङो भलो? अल्हम्दुलिल्लाह शुक्र आहे। सभ खां पहिरियां हैदराबाद जी हवाउनि खे सलाम असांजो। वालेकुम अस्सलाम। तव्हांखे बि जाम शुरू जो हैदराबाद जो हवाऊं सलाम थी कनि। साईं वालेकुम अस्सलाम। तव्हां हिन हवाउनि जी ताक़त ते त पहुता आहियो हिते। अच्छा माशाअल्लाह। चलो छा कंदा आहियो? साईं मां स्टूडेंट आहियां। छाजा? यूनिवर्सिटी जा। कहिड़ी यूनिवर्सिटी पढ़ंदा आहियो? सिंध यूनिवर्सिटी। अच्छा वेरी गुड। छा पिया कयो? मां हिनमहिल जो आहे कुझु कोन पियो कयां, बाबा सां गॾु वेठो हुउमि, तव्हांजो शो पियो ॾिसां। हा बाबा चयो त भला फ़ोन कयो हिननि, मुंहिंजो चलो ठीकु आहे कयूं था। चलो गुड आहे। शो तव्हांखे कीअं लॻो असांजो? अल्हम्दुलिल्लाह ॾाढो भलो। यूनिवर्सिटी में कहिड़े डिपार्टमेंट पढ़ंदा आहियो? सॉफ्टवेयर इंजीनियर। चलो अॻियां तव्हांजे कम जो आहे इहो? जी बिल्कुलु। मां पाण में वेब डेवलपर आहियां। चलो ज़बरदस्त पोइ असांखे ठाहिजो न वेब का यार। जी सर बिल्कुलु ठाहे ॾींदासीं। चलो गुड। असांखे का फ्रीअ में वेब ठाहिजो असांजी। तव्हांखे वेब कोन था ठाहे ॾियो, तव्हांखे कारो जोरो पतला हिन जी शायरी था ॿुधायूं तव्हांखे। ॿुधायो जल्दी सस्ते में जान छॾायो। हा बसि प्रोफेशनल माण्हू न। ॿुधायो मुंहिंजा राणा ॿुधायो। आलियूं अखियूं अणब आहिनि वार। आलियूं अखियूं अणब आहिनि वार, कारो वेस बदन ते दिलि में सजन जी सार। तूं छा ॼाणी यार मातम मुंहिंजे मन जो। हाय 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 तूं छा ॼाणी यार मातम मुंहिंजे मन जो। वाह साईं वाह, वाह साईं वाह, वाह सुहिणा मल्ला साहब वाह। बाबा खे खोड़ सारा सलाम ॾिजो। वालेकुम अस्सलाम। बाबा शादी करण लाइ सलाम कयो बाबा खे तव्हां पाण। साईं ॾियोसि फोन ॾियोसि। न तव्हां हितां बसि टीवी मां सलाम ॾियोसि। टीवी मां छा साईं छा ॻाल्हाईंदो न आहे छा? गूंगो आहियां? न साईं ॻाल्हायूं था बिल्कुलु। ॾियो न बाबा। असल में आवाज़ जाम आहे न टीवी खे, मां ॿाहिरि निकितल आहियां। टीवी खे बंदि करे म्यूट करे बाबे सां ॻाल्हायो। जी मां ॾियां बाबा खे। हा न ईअं त न कर न यार। ॻाल्हाइण हिकिड़े माण्हूअ खे वरी पंहिंजी पाण त ॻाल्हाई। छा कजे अधो टीवी छॾे हेॾे खणी आयो। सो ख़ैर अव्हांजे वालिद साहब खे बि अव्हांजे प्यारनि खे सभिनी खे सलाम। कॉल आहे? हलो जी नंढो ब्रेक था ब्रेक खां कॉल बाब हुनखे चयमि वालिद साहब खे फ़ोन ॾे, तो कटे छॾी फ़ोन। हलो जी अची वियो बाबा? हा अची वियो। ॻाल्हायां पियो। साईं ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह शुक्र आहे। तव्हां ख़ैर आहे? सफ़ा पीउ पुटनि जो आवाज़ सफ़ा मैच आहे, माना भाइर पिया लॻो पाण में। हा सुठी ॻाल्हि आहे न। न ख़ुशि आहियो? चाक शो ॾिसो पिया असांजो, एंजॉय कयो पिया न? माशाअल्लाह ॾिसंदा आहियूं। बसि असांजी पोइ महिनत जेका आहे न उहा चवंदा जफ़ा थी वई। इंशाअल्लाह कुर्ब महिरबानी। नंढो ब्रेक था वठूं, ब्रेक खां वरी वापसि था अचूं। जनाब केॾांहुं न वञिजो, मूंसां गॾु रहिजो। असांखे तूं मिलियो आहीं, असांखे कुझु नथो घुरिजे, असांखे कुझु नथो घुरिजे। असांखे तूं मिलियो आहीं, असांखे कुझु नथो घुरिजे, असांखे कुझु नथो घुरिजे। असांखे तूं मिलियो आहीं, असांखे कुझु नथो घुरिजे। असांखे तूं मिलियो
मिलियो आहीं असांखे कुछ नथो घुर्जे असांखे कुछ नथो घुर्जे मिलियो आहीं त जनमन जी मिली आ जिंदगी गोया बसंती मुंद रग रग में पई आहे चिड़ी गोया असां सां तूं खिलियो आहीं असांखे कुछ नथो घुर्जे असांखे कुछ नथो घुर्जे असांखे तूं मिलियो आहीं असांखे कुछ नथो घुर्जे असांखे कुछ नथो घुर्जे चंदन जुदाई जो अचे थी हिजर खे हिदकी अची थो याद धड़कन खे पवे कुछ साह में अटकी तस्वुर में टिलियो आहीं असांखे कुछ नथो घुर्जे असांखे कुछ नथो घुर्जे असांखे तूं मिलियो आहीं असांखे कुछ नथो घुर्जे असांखे कुछ नथो घुर्जे हो असां हाल दिल जो अव्हां सां पचारियो असां हाल दिल जो अव्हां सां पचारियो अव्हां जी या मर्ज़ी हो अव्हां जी या मर्ज़ी जियारियो या मारियो हाय असां हाल दिल जो अव्हां सां पचारियो हो असां हाल दिल जो सो वेल राति जो ही ख़ूबसूरत पहर हिन पहर में राति जो असां हाल ओरींदा आहियूं तव्हां सां ऐं चवंदा आहिनि न हाल ओरण बि हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे ऐं हिक ॿिए सां हाल ओरणु खपे हाल ॿुधाइणु खपे हिक ॿिए खे अॼुकल्ह त माण्हुनि वटि टाइम ई न आहे मोबाइल फ़ोन एतिरो थी वियो आहे दौर जो हिकु घर में रही बि माण्हू हिक ॿिए सां बि नथो ॻाल्हाए सो पंहिंजनि खे टाइम ॾींदा कयो पंहिंजे प्यारनि खे टाइम ॾींदा कयो ज़िंदगी इहा ई आहे ऐं ज़िंदगी सुभाणे हली वई त पोइ इहो ई हिकिड़ो पछतावो रहंदो ज़िंदगी में त असां पंहिंजनि खे टाइम कोन ॾिनोसीं या असां जेको आहे सो क़दुरु न कयोसीं पंहिंजनि जो सो पंहिंजनि उन्हनि रिश्तनि जो ज़रूरु क़दुरु कंदा कयो ज़रूरु ख़्यालु रखंदा कयो जेके माण्हू अव्हांजी ज़िंदगी में तमामु घणी हिकिड़ी अहमियत रखनि था जेके माण्हू तव्हां सां घणो प्यारु कनि था जेके माण्हू तव्हांखे घणो चाहिनि था उन्हनि जो ख़्यालु रखंदा कयो हिकिड़ी कॉल था वठूं जी अस्सलाम वालेकुम हेलो अस्सलाम वालेकुम हेलो अस्सलाम वालेकुम राजा भाई वालेकुम अस्सलाम ये आयो राजा भाई खैरियत आ ठीक ठाक सभी ठीक है अल्हम्दुलिल्लाह सब सेट A1 फर्स्ट क्लास केर पियो ॻाल्हाए काशिफ साहब तो ॻाल्हायां तो बलूचिस्तान सिबी का अच्छा बलूचिस्तान सिबी खां काशिफ ख़ान थो ॻाल्हाए काशिफ साहब तो
काशिफ सेतो चलो सिबी बलूचिस्तान सिबी वारा ख़ुशि आहियो चाक चङा भला जी जी राजा भाई अल्हम्दुलिल्लाह शुक्र आहे तव्हां कीअं आहियो राजा भाई सब सेट A1 फर्स्ट क्लास सिबी कीअं आहे मौसम थधो हूंदो तमामु घणो हींअर जी राजा भाउ तबियत चङो थधि चङी थी वई आहे ॾाढो सीउ आहे थधि चङी थी वई आहे ॾाढो सीउ आहे तबियत में मज़ो न आहे हा जी राजा भाउ ज़ुकाम खंघि डॉक्टर वाक्टर खे ॾेखारियो अथई दवा ववा वरिती अथई जी जी राजा भाउ दवा बि वरिती अथव दवा टाइम ते खाई पियो जी जी राजा भाउ चलो वेरी गुड का शाइरी ॿुधा पंहिंजे आवाज़ में अंदाज़ में पंहिंजे आवाज़ में शाइरी पंहिंजे आवाज़ ऐं अंदाज़ में हा फरमाए थो ॿिया सभु इंतज़ाम छॾे थो ॾिए अचां चांहि पियारींदीअ सॼे कमकार घर जा पंहिंजे घर में विहारींदीअ चए थो हिकु त तुंहिंजे मुंहिंजे शहर जो पंधु वॾो आहे ॿियो त वरी मुंहिंजो स्कूटर जॾो आहे अचां हेॾा खफ़ा करे ऐं कुझु बि न वरे ॾखणे दिलासनि में त न मारींदीअ ॿिया सभु इंतज़ाम छॾे थो ॾिए अचां चांहि पियारींदीअ त तूं चांहि खे छॾ तूं घर में वेठो हुजे पराई चांहि ते माना वञे मोटरसाइकिल ख़राबु आहे पाण माराए मोटी अची तूं घर में ई हुजे भाऊ राजा भाउ तव्हांजो नंबर ई न लॻंदो अलाए छो हणी हणी नंबर बि न लॻंदो लॻाईंदो न कर न मिलाईंदो कर नंबर मिलाईंदो राजा भाउ नंबर न लॻंदो बिल्कुलु लॻी वेंदो हाणे अॼु लॻी वियो त हाणे तव्हां लॻंदो रहंदो ठीकु आहे जी जी महिरबानी जानी महिरबानी माराईंदे छा मूंखे डिंगो आहे ॻोठु मुंहिंजो ऐं डिंगी आहे ज़ात प्यारा वाह साईं वाह सो ख़ैर भई पंहिंजो ख़्यालु रखिजो थैंक यू वेरी मच ऐं सुठी शाइरी ॿुधाई ऐं चांहि पियारींदी ऐं जेको आहे सो पेट्रोल भराईंदी अॼुकल्ह ईज़ी पैसा कराईंदी उहा शाइरी कर उहा हलंदी हिकिड़ी कॉल जी अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम राजा भाई छो हाल अल्हम्दुलिल्लाह सब सेठ शुक्र अल्लाह पाक जो मी ॿुधायो कीअं आहियो ठीकु ठाक ठीकु आहियां केरु पियो ॻाल्हाए अब्दुल रहमान फ्रॉम बलूचिस्तान मां कहिड़ा हाल आहिनि अब्दुल रहमान ख़ुशि आहियां चाक चङो भलो अल्हम्दुलिल्लाह अमी ॿुधायो कीअं आहियो ठीकु ठाक आहियो किथे गुम लॻो पियो आहे सुणा अल्हम्दुलिल्लाह कीअं आहियो ठीकु ठाक डॉक्टरी थो पढ़ी हर छा पुछी थो दवा ॾींदे जी न माशाल्लाह काफ़ी परफेक्ट लॻो पिया हाणे अंदरूनी जी अल्लाह अंदरां सॼो ख़तमु आहे ऐं जेको आहे सो बसि चलो अल्लाह पाक तव्हांखे सेहत ॾे चलो ॿियो छा हाल आहे का शेरो शाइरी त ॿुधा अॼु जी बिल्कुलु हा चए थो केरु थो चए अवां हिकिड़ी शाइरी ॿुधायो पोइ मां ॿुधायां थो पहिरियां तव्हां ॿुधायो अब तेरी याद भी आए तो मैं आने नहीं देता वाह अब तेरी याद भी आए मैं आने नहीं देता गम से कहता हूँ तुम्हें जाने नहीं दूंगा और वो आ जाए तो फिर इसको मैं जाने नहीं देता ये तेरा ज़र्फ है तू लौट कर आया ही नहीं ये मेरा ज़र्फ है फिर भी तुझे ताने नहीं देता मैं अभी भी जख्मों की नुमाइश में खड़ा हूँ लेकिन रूह के जख्म कोई मुझको दिखाने नहीं देता वाह छोकरा वाह छोकरा वाह छोकरा वाह चलो थैंक यू वेरी मच थैंक यू रहमान असां सां गॾु मुक़दस बि ईंदी उनजी सिस्टर आहे उहा बि असांजे शो में शामिलु थींदी आहे रेगुलर शामिलु थींदी आहे मुक़दस असांजो उहो हिसो आहे फैमिली जो सम्झो त हा मुक़दस न अचे प्रोग्राम में त पोइ प्रोग्राम असांजो कंप्लीट न हूंदो आहे कुझु अहिड़ा माण्हू आहिनि जेके न अचनि त प्रोग्राम उहो कंप्लीट न थींदो आहे सो वेल मोहबतूं विरहायूं पिया प्यार विरहायूं पिया ख़ुशियूं विरहायूं पिया ऐं काफ़ी अरसो थी वियो आहे काफ़ी टाइम थी वियो आहे त पाण गानो प्ले कोन कयो आहे अञा सो अॼु ख़ूबसूरत गाने तरफ़ हलंदासीं ख़ूबसूरत ट्रैक आहे हिकु राति डिसंबर जी तन्हाई बलब पाछा एंजॉय कंदा राति दिसंबर जी तन्हाई बलब पाछा हिक राति दिसंबर जी तन्हाई बलब पाछा ऐं बेंच ते वेठल मां सोचींदो रहसि छा हिक राति दिसंबर जी तन्हाई बलब पाछा ऐं बेंच ते वेठल मां
सोचींदो रहियसि छा छा हिक राति दिसंबर जी तन्हाई बलब पाछा हिक राति दिसंबर जी सोचुम पयोडी उभता का गूंज थी गूंजामा सोचुम पयोडी उभता का गूंज थी गूंजामा आकाश सुतल आहे आकाश के धूणामा पर खाली वरावा का नाहे वस में कयामा छा हिक राति दिसंबर जी तन्हाई बलब पाछा ऐं बेंच ते वेठल मां सोचींदो रहियसि छा छा हिक राति दिसंबर जी तन्हाई बलब पाछा सिंधु मुझी धरती बी सुहणी मिठी सरती हिक सिंधु मुझी धरती बी सुहणी मिठी सरती हिक जिंद सां जड़जी वई बी दिल सां अची परती बिन हिन सां बिटा नाता नातन जगड़ा का छा हिक राति दिसंबर जी तन्हाई बलब पाछा ऐं बेंच ते वेठल मां सोचींदो रहियसि छा छा हिक राति दिसंबर जी तन्हाई बलब पाछा सुमजा से गीत वरियाणे आहे को तब सुमजा से गीत वरियाणे जे काल लिखा मूं पल पल जी पीड़ा माणे मुझे माज़ीअ जा विरसा कुछ ख्वाब कुछ खाका हिक राति दिसंबर जी तन्हाई बलब पाछा हिक राति दिसंबर जी तन्हाई बलब पाछा ऐं बेंच ते वेठल मां सोचींदो रहियसि छा छा हिक राति दिसंबर जी तन्हाई बलब पाछा हिक राति दिसंबर जी हाय छा कजे वेल जी कुछ कोन कंदासीं ॻाल्हियूं कंदासीं कचहरियूं कंदासीं मोहबतूं विराईंदासीं प्यार विराईंदासीं राति जे ख़ूबसूरत पहर खे पंहिंजे दिलि जे हार्ड डिस्क में सेव कंदासीं छो त राति जो ई ख़ूबसूरत पहर दिसंबर जी राति
ऐं डिसंबर स्पेशली जॾहिं 15-16 डिसंबर जॾहिं अॻियां ॾींहं ईंदा वेंदा आहिनि थोड़ी थधि तेज़ थींदी वेंदी आहे ऐं डिसंबर ई हूंदो आहे जेको तमामु ख़ूबसूरत यादूं पोएं साल जूं असांजी ज़िंदगीअ में छॾे वेंदो आहे। सो ही साल अल्हम्दुलिल्लाह तव्हांजो सुठो गुज़रियो हूंदो। अॻियां हली पाण नए साल जे हिसाब सां बि कचेरी कंदासीं, पर हिन साल जूं कचेरियूं ज़रूरु यादि रखंदासीं छो त 2023 जेको हुयो उहो बि ॾाढो ज़बरदस्त रहियो, हर माण्हू ज़बरदस्त रहियो। काफ़ी माण्हू आया हूंदा ज़िंदगीअ में, काफ़ी माण्हू विछड़ी विया हूंदा, पर हीअ दुनिया ईअं ई आहे, हितां माण्हू वेंदा बि आहिनि ऐं ईंदा बि आहिनि। सो ख़ैर लवली कॉल्स, लवली कचेरियूं, रात जो ख़ूबसूरत प्यार वठूं था कॉल जी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कहिड़ा साईं? साईं साजिद चारण। साजिद चारण किथां? दादू साईं। दादू, ख़ुशि आहियो चारण साहब? ख़ुशि ख़ुशि, तव्हां ॿुधायो साईं मन लॻा पिया? अल्हम्दुलिल्लाह। छा कंदो आहे चारण साहब? साईं असां हिते मिड़े आहियूं, हिते रोज़ी आहे मिड़े बाज़ार में। बाज़ार में छा जी दुकान आहे? साईं गारमेंट्स जनरल स्टोर। अच्छा, वेरी गुड, ज़बरदस्त ज़बरदस्त ज़बरदस्त। चलो तव्हांजो माशाल्लाह शो ॿुधण ॾाढो वणंदो आहे। मूं चयो साईं आज भला लाइव ॻाल्हायूं, दिलि ख़ुशि कयूं। छा सुठो लॻंदो आहे शो में? माशाल्लाह न सुठा लॻंदा आहियो तव्हां, सुहिणा लॻंदा आहियो, इन जे करे मां भला अॼु साईं भला कचेरी थी वञे। कुर्ब कुर्ब कुर्ब, पर तव्हांखे छा सुठो लॻंदो आहे शो में? जी जी, ॿियो ॿुधायो ख़ुशि लॻा अथव साईं? ख़ैर ख़ैर ख़ैर। दादू जा छा हाल आहिनि? साईं दादू में माशाल्लाह थधि वधी वई आहे। जादू आहे दादू में? न आहे जादू साईं, बाक़ाइदे जादू आहे। जादू जादू आहे, दादूअ में जादू थी वियो आहे हाणे। हा, थधि अची वई आहे साईं, थधि जेका आहे न सफ़ा अॼु खां सफ़ा ईअं कहर थी वई आहे। हवा अॼु मूंखे हिते कराची में ॾाढी ज़बरदस्त हवा पई लॻे। अॼु मां पातम कुझु कोन त मूंखे सीउ पियो लॻो शाम। अच्छा जी जी साईं। कारा नीरा पीला सावा ॻाढ़ा फिका, इहे सभु ज़िंदगी जा रंग अथई। हा साईं, बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। इहो त ज़िंदगीअ में हिसो आहे, दुख सुख सभु हिसो आहे। का शाइरी त ॿुधायो, दादू उस्ताद बुखारीअ जो शहर, ऐं का शाइरी न हुजे त पोइ मज़ो न ईंदो। साईं एतिरा पढ़ियल कोन, मसलो इहो आहे। को ज़िंदगीअ जो को ख़ुशगवार वाक़ियो? बसि ज़िंदगी कंहिंमहिल दुख कंहिंमहिल ख़ुशी, कभी गम कभी दुख कभी खुशी। हा सही। बसि माशाल्लाह अलाह असांखे ख़ुशि कंदो। तव्हां अॼु माशाल्लाह ॾिसंदा आहियो वीडियो रोज़। मां चयो हाणे अॼु साईं लाइ डायरेक्ट लाइव ॻाल्हायूं। डायरेक्ट ॻाल्हायो लाइव। चङो थियो चारण साहब। असांजो हिकिड़ो दोस्त हूंदो ज़ाहिद चारण। जी हा हा, ज़ोंग ऑफिस में आहे। जी जी। न न, ज़ोंग में न हो, पोयां चैनल ते हूंदो किथे, हाणे बि कंहिं चैनल ते आहे। ॾाढो सुठो दोस्त हूंदो, उहो यादि अची वियो। हा हा जी जी। चलो चलो, ख़ुशि हुजो। माशाल्लाह असांजो चारण गंज सभिनी चारणनि खे खोड़ सारो प्यार। रशीद चारण खे सुञाणो? रशीद चारण, हा सुञाणांसि। मुंहिंजो माइट अथव उहो। जी जी। दादन फ़कीर। हा, हाणे हिकिड़ी शइ चई ॾेखार जल्दी जल्दी। जी। चारण चए 4 + 4 = 8, चारण चए 4 + 4 = 8, चारण चए 4 + 4 = 8। जल्दी चओ। चारण चवे 4 + 4 = 8, चारण चवे 4 + 4 = 8, चारण चवे 4 + 4 = 8। अञा चओ 50 दफ़ा त चओ। 50 दफ़ा साईं, एतिरो दिमाग़ गुजिया असां हींअर हिते दादू शहर में तरूजा के वॾे मुल्क में रहूं आहे। हलो सही आहे भला, सही आहे ठीकु आहे। थैंक यू, महिरबानी। कुर्ब चारण साहब असां सां गॾु गॾो भई। थैंक यू वेरी मच चारण साहब। लख थोरा प्रोग्राम में शामिलु थिया, सुठो लॻो अव्हांजो अचणु। ऐं ईअं ई मोहबतूं विरहाईंदा कयो, प्यार विरहाईंदा कयो। इहा ई ताक़त आहे असांजी, जेके माण्हू असांखे ॾिसनि था, असांखे पसंदि कनि था, ऐं राति जे हिन ख़ूबसूरत प्यार में पंहिंजे टाइम मां टाइम कढे मुंहिंजी हिन ख़ूबसूरत महफ़िल में अचनि था। तो इहा ई कामयाबी आहे पंहिंजी, ऐं इहा ई कामयाबी आहे असांजे उन्हनि प्यारनि जी, असांजे उन्हनि व्यूअर्स जी जेके रेगुलर स्पेशली पंहिंजी ड्यूटी सम्झी कॉल कंदा आहिनि। सो सुठो लॻंदो आहे उन्हनि सभिनी जो हिते अचणु। सो लवली कॉल्स, लवली कचेरी, लवली ख़ूबसूरत गीत हिन महफ़िल में हूंदा शामिलु। ऐं अॼु मूं सोचियो त कुझु अलॻि ई टेम्पो हुजे शो जो, अॼु कुझु अलॻि ई अंदाज़ हुजे पंहिंजे शो जो। वठूं था कॉल जी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। केरु आहे? असां सैयद आहियूं, तव्हां सां ॻाल्हाइण पिया चाहियूं। जी 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 जी, बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह, भली कार सां चऊं तव्हांखे। ख़ुशि आहियो? चाक चङियूं भलियूं? हा चाक, तव्हां ठीकु आहियो बचा? अल्हम्दुलिल्लाह अमड़, आउं बिल्कुलु ठीकु आहियां, तव्हांजी दुआउनि सां तव्हांजे साम्हूं आहियां। किथां पिया ॻाल्हायो, कहिड़े शहर खां? असां कराची मां था ॻाल्हायूं, डिफेंस मां। कराची डिफेंस मां ॻाल्हायो था, चलो गुड, वेरी गुड। भली कार सां चवां तव्हांखे दिलि जी गहराई सां। शो ॾिसंदा आहियो मुंहिंजो रेग्युलर? मां रोज़ ॾिसंदी आहियां, रोज़ डेली। हा चलो चलो, सुठी ॻाल्हि। छा सुठो लॻंदो आहे? बसि तव्हां सुठा लॻंदा आहियो, तव्हांजा आवाज़ ॻाल्हाइण सुठो आहे।
सघंदो आहे। न न महिरबानी महिरबानी कुर्ब लख थोरा। ऐं मां तॾहिं चवंदो आहियां इहा ई मुंहिंजी कामयाबी आहे राति जे ख़ूबसूरत पहर में। ऐं एॾा ज़बरदस्त माण्हू। महिरबानी अलाह ख़ुशि रखंदो बच्चा। पुट कोन्हे तव्हांखे पुट थी कयां। न न न अमड़ ई मुंहिंजी ऐं अलाह साईं तोखे ख़ुशि रखे अम्मा ऐं दुआऊं ॾींदी कर ऐं हली ईंदी कर प्रोग्राम में। अम्मा फेरोज़ा बि ईंदी आहे न मिसिस फेरोज़ा चई छॾियो। असां सैयद आहियूं नी त असांखे इजाज़त न हूंदी आहे न ॿाहिरि निकिरण जी एतिरी। पर पुट सां ॻाल्हाइण जी त इजाज़त हूंदी आहे न। हा इहो त ॻाल्हायांव थी न। तॾहिं चवां थो न इहो बसि हिन फ़ोन जे ज़रिए ई तव्हां जेको आहे सो असां सां गॾु रहंदा कयो शामिलु रहंदा कयो। हा ज़रूरु 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 लॻी वेंदी काल त असां तव्हां सां ॻाल्हाईंदासीं। ज़रूरु का शेरो शाइरी त ॿुधायो। ख़ुशि रखंदो अलाह वधाईंदो अलाह ख़ुशि रखंदो। महिरबानी महिरबानी भला महिरबानी महिरबानी। जी जी हुई अलाह साईं ख़ुशि रखे तव्हांखे। थैंक यू वेरी मच अवां शो में शामिलु थिया। ऐं छा कजे छा कजे छा कजे हिन साह ते वे साहु कजे त कीअं कजे कंहिं चुलबुले सां चाहु कजे त कीअं कजे इहा पक अथमि त हू पर्ची वरी रुसी वेंदो पोइ कुझु घड़ियुनि जे लाइ ठाहु कजे त कीअं कजे छा कजे छा कजे हाय 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 हाय। तो ख़ैर कॾहिं कॾहिं माण्हू हिक ॿिए खे ॾिसंदो बि न आहे बल्कि मां त नथो ॾिसां पर मुंहिंजूं काफ़ी अहिड़ियूं अमड़ियूं आहिनि काफ़ी अहिड़ियूं मुंहिंजूं भेणूं आहिनि जेके सॻियुनि भेणुनि खां बि वधीक मोहबत ॾींदियूं आहिनि। सॻियुनि भेणुनि खां बि वधीक उन्हनि सां प्यारु कंदो आहियां ऐं सॻियुनि भाइरनि खां वधीक मूंखे मोहबत ॾींदियूं आहिनि ऐं काफ़ी अहिड़ियूं अमड़ियूं आहिनि जेके तमामु घणी मोहबत ॾींदियूं आहिनि। थैंक यू वेरी मच अव्हांजो प्यारु आहे अव्हांजूं मोहबतूं आहिनि ऐं अव्हांजूं दुआऊं आहिनि जो अव्हांजे साम्हूं राति जे हिन ख़ूबसूरत पहर में मां गॾु आहियां तव्हां सां। वठूं था हिकिड़ी कॉल जी। अस्सलाम वालेकुम। साईं साईं वालेकुम सलाम। साईं साईं बिस्मिल्लाह। साईं ख़ुशि रहो राजा साहब तो ख़ैर आहे तबियत सही आहे? सभु ख़ैर अनवर साईं तव्हां ॿुधायो छा हाल अहिवाल आहे ज़िंदगी कीअं पई गुज़रे थधि थोरी वधी वई झांगारा में या न? बिल्कुलु साईं थधि वधी वई आहे थोरो बीमार बि थी विया आहियूं। हाय हाय छा कजे गले में सूर ऐं माना थोरी हल्की खंघि बुखार दवा खायो मौसम जे लिहाज़ खां मतिलबु थोरी इहा तकलीफ़ थी वई आहे। दवा ववा खाओ पिया टाइम ते या न? कंदो रब साईं खे पार था। साईं दवा खाओ पिया टाइम ते या न? जी जी बिल्कुलु दवा खाऊं पिया टाइम ते दवाऊं खाऊं पिया। चलो वेरी गुड आहे वेरी गुड आहे। अलाह सवाई कंदो इहे बीमारियूं त इंसान जे मथां आहिनि। बिल्कुलु ईअं ई आहे। तव्हां कीअं तव्हांजी तबियत कीअं आहे? मां जी ठीकु आहे तबियत अल्हम्दुलिल्लाह सभु। अलाह तव्हांखे सिहत ॾींदो तव्हांखे ख़ुशि रखंदो रब्बुल आलमीन। अनवर भाई का शेरो शाइरी अॼु शाइरी का ॿुधायो को बेत ॿुधायो। साईं अॼु हिकिड़ी नंढड़ी शाइरी आहे उहो तव्हांखे ॿुधायूं था। हा हा ॿुधायो। रखे दर्द दिलि में हलिया वेंदासीं हा छॾे शहर तुंहिंजो हलिया वेंदासीं न नाराज़ रहिजो पहिरीं असीं मुसाफ़िर आहियूं न नाराज़ रहिजो पहिरीं असीं मुसाफ़िर आहियूं बसि हिकु शाम गुज़ारे हलिया वेंदासीं। शाम गुज़ारे हलिया वेंदासीं। हाय 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 वाह से वाह। महिरबानियूं आहिनि तव्हांजूं अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखंदो सिहत ॾींदो रब्बुल आलमीन। कुर्ब लख थोरा। अनवर असांजो प्यारो बलो अनवर बलोच फ्रॉम झांगारा। थैंक यू वेरी मच सर अवां ईंदा आहियो सुठो लॻंदो आहे अवांजो अचणु। ऐं इल्तिजा हुई त असांखे इजाज़त ॾे असां तोसां मिली वरी हलिया वेंदासीं। सो हिकिड़ी इल्तिजा बि कमाल हूंदी आहे जॾहिं माण्हू केरु इल्तिजा कंदो आहे का रिक्वेस्ट कंदो आहे त पोइ हुनजी रिक्वेस्ट ऐं हुनजी इल्तिजा पूरी करण बि अॻे माण्हू जो फ़र्ज़ु आहे। हिकिड़ी कॉल था ॾियूं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। मुक़दस कहिड़ा हाल आहिनि? अल्हम्दुलिल्लाह ठीकु। तव्हां ॿुधायो तव्हां कीअं ख़ुशि आहियो? बिल्कुलु ठीकु ठाक तव्हांजी दुआउनि सां तव्हांजे साम्हूं छा हाल अहिवाल आहिनि विंदुर जा बलूचिस्तान जा? तमामु घणो सी आहे वाह तूफ़ान आहे आहे वॾो तूफ़ान आहे। अच्छा हा चलो 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 ॿियो छा हाल शो ॾिसो पिया शुरू खां वठी? जी जी बिल्कुलु। अॼु थोरो शो खे चेंज कयो मुंहिंजो थोरो अॼु मस्ती न त घटि था कयूं माण्हुनि सां। हा बिल्कुलु काफ़ी चेंज कयो अथई। हा चलो अॼु का शाइरी ॿुधाए। शाइरी ॿुधाए? हा जी। जा कासे पूछ कर आ राजा भाई के मुस्कुराने की कीमत जा कासे पूछ कर आ राजा भाई के मुस्कुराने की कीमत अगर वो जान बोले तो सौदा कराना। हाय 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 क्या बात है जी। असां ईअं ई खिलंदा आहियूं मुस्कुराईंदा आहियूं कंहिंजी जान छो वठंदासीं बाबा। बस बस छा कजे छा कजे छा कजे छा कजे। ॿियो मुक़दस खे लॻो पिया छा पको अॼु घर में मानी वानी में छा ठाहियो अॼु? अॼु आलू जा चिप्स थिया। हा
बेंगल जो भक्तो थई मानी पचाई थी। अच्छा चलो वेरी गुड जी ज़बरदस्त। अम्मी जो ऑपरेशन थियो आहे। अच्छा छा जो? शुगर जी मरीज़ है ना त जख्म निकता हुआ अरे पेरे ते। अरे अरे अल्लाह से उन्हनि खे सेहत ॾे। असांजी दुआऊं अम्मी सां गॾु आहिनि, तव्हां सां गॾु आहिनि। आमीन। थैंक यू मुक़द्दस, थैंक यू वेरी मच, थैंक यू। मुक़द्दस असां सां गॾु भई फ्रॉम विंदर बलूचिस्तान। तमामु सुठी कॉलर जंहिंजी सवेल मां ॻाल्हि कई त अहिड़ा कुझु कॉलर्स हूंदा आहिनि जिन जे अचण सां असांजो शो कंप्लीट थींदो आहे, जंहिंमें अजी सफ़िया आहे, मुक़द्दस आहे, ज़ाहिदा आहे, अरीबा आहे, मुस्कान आहे, अदी सनाग आहे, अदी फातिमा आहे, मिसिस फ़िरोज़ आहे। इहे असांजा रेगुलर मुंहिंजूं भेनरूं आहिनि, मुंहिंजूं माइरूं आहिनि जेके महफ़िल में शामिलु थींदियूं आहिनि। जी आहे जेका असांजे प्रोग्राम में नूरजहां बीबी नूरजहां उहा आहे, ऐं ॿिया बि काफ़ी कॉलर आहिनि जेके मुंहिंजे शो में रेगुलर कॉल कंदा आहिनि, ऐं जंहिंजो नालो न वरितो हुजे, मिस थी वियो हुजे त उनखां माज़रत। हू आहे मिठी मासमा आहे, ऐं ॿियूं बि अदड़ियूं आहिनि खोड़सर जेके रेगुलर कॉल कंदियूं आहिनि। सो सुठो लॻंदो आहे मां सभिनी जो अचणु मूंखे हिन ख़ूबसूरत महफ़िल में। सो राति जो ई पहर, हिन पहर में अव्हां सां ॻाल्हियूं, अव्हां सां कचहरियूं, ऐं अव्हां सां उहे ई कचहरियूं थींदियूं, अव्हां सां उहे ई ॻाल्हियूं थींदियूं जेके अव्हां चाहींदा आहियो त असां सां केरु करे। त काफ़ी सारा वाक़िया। अॼु हिकिड़ो मज़ा आहे, हिकिड़ो लतीफ़ो मूं पढ़ियो, ॾाढो मज़ेदार हुयो ऐं मज़ेदार हुयो। त हिकिड़ो मौलाना आहे, उहो ॾिसे थो त जेको आहे सो हुनखे जन्नत में हिकिड़ी न ॾाढी ज़बरदस्त क़िस्म जी माना हिकिड़ी छोकिरी मिली आहे जंहिंखे हूरब चई सघिजे थो, पर छो चवंदा आहिनि हीअ जेकी छोकिरियूं आहिनि इहे ई हूरूं थी वेंदियूं आहिनि उते। उहा मिली आहे त हू चवंदो आहे, फ़रिश्ते पुछंदो आहे ॾे आला वाल भला हीअ कहिड़ी नेकीअ जी मूंखे जेको आहे सो ख़ुशीअ में मिली आहे हीअ। त फ़रिश्तो अॻियां चवंदो आहे या तोखे नेकीअ में न मिली आहे, हिन माईअ खे पंहिंजे गुनाहनि जी सज़ा इहा मिली आहे जो तोखे ॾिसो। सो इन तरीक़े लतीफ़ो ॾाढो ज़बरदस्त हुयो। सो ज़रूरु अव्हांखे पसंदि बि आयो हूंदो। ऐं इन शइ जी इन तरीक़े जी जेके शयूं पढ़ण में ईंदियूं आहिनि, ॾिसण में ईंदियूं आहिनि, त पोइ माना मज़ो ईंदो आहे। वठूं था कॉल जी। अस्सलाम वालेकुम। हेलो केरु आहे सुणा साईं? सर सदाम बलोच कोयटा को ॻाल्हायां थो सर। कहिड़ा हाल आहिनि सदाम? ख़ुशि आहे? छा का चङो आहे? भलो आहे? अल्लाह जो अहसान सर। तो खैरियत सर? मां ठीकु छा कयां सदाम भाउ खे भली कार थो चवां। ख़ुशि आहियो? भली खो आख़्ते? अल्लाह जो अहसान सर। तू खैरियत सर? अल्हम्दुलिल्लाह मां ख़ैरियत सां आहियां। शो ॾिसंदो आहे मुंहिंजो? जी बिल्कुलु सर। रेगुलर ॾिसंदो आहे या कॾहिं कॾहिं मिड़ई नज़र पवंदी आहे? ॾाढी दिलि सां। दिलि सां ॾिसंदो आहे, अखियुनि सां न ॾिसंदो आहे? जी 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 टीवी न ॾिस न, फोन ते ॻाल्हाए रुॻो। मां सर फोन ते बि ॻाल्हायां थो, तोखे बि ॾिसां थो न ॾिस न, तूं ॾिसण में सफ़ा आहीं होॾे थो हलियो वञे, हेॾे मूंसां ॻाल्हाए फोन ते। न न बिल्कुलु सर। बसि इहो असांजो हिकिड़ो रिक्वेस्ट थी शमन तो असांखे सर इहो शमन जो हिकिड़ो गाना असांखे ॿुधायो। फरमाइश न हूंदी आहे मुंहिंजा सुणा मुंहिंजे शो में। अच्छा सर। हा तूं का शाइरी ॿुधा पंहिंजे अंदाज़ में। शायरी सर असां शायरी बिल्कुलु असांखे न ईंदो थी, बिल्कुलु सादा। हाय 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 ठीकु आहे भला ठीकु आहे। ए ज़ालिम दिल पे तीर चला के दिल को निशाना कर दिया, तुम तो चले अपने घर हमको दीवाना कर दिया। को अहिड़ी शाइरी पढ़ी आहे कंहिं ट्रक तां, कंहिं रिक्शा तां, कंहिं बस तां, त उहा ई पढ़ी ॿुधाए सुणा। ठीकु आहे महिरबानी। अदो असां सां गॾु गॾो भई कोयटा खां बलूचिस्तान खां थैंक यू वेरी मच तव्हां शो में शामिलु थिया। ऐं काफ़ी राति जे पहर में काफ़ी अहिड़ा माण्हू आहिनि, काफ़ी अहिड़ा चवंदासीं दिलयुनि जा राजा आहिनि जेके हिन वक़्तु मूंखे ॾिसंदा हूंदा, ऐं उन्हनि जी दिलि चवंदी हूंदी ॻाल्हाइण जे लाइ, दिलि चवंदी हूंदी कचहरी करण जे लाइ, पर थी सघे थो उन्हनि जो नंबर न लॻंदो हुजे। का ॻाल्हि कान्हे का नंबर नथो लॻे त तव्हांजे दिलि जो जेको हाल आहे न आउं सम्झी सघां थो। तव्हांजे अंदाज़ो आहे मूंखे त तव्हांजी ज़िंदगी कीअं पई गुज़रे, मज़े में पई गुज़रे। छो त जेके फ़ोन घणो कंदा आहिनि कंहिंसां ॻाल्हाइण जे लाइ दिलि चवंदी आहे, त उहे वीचारा दिलि में भरियल हूंदा आहिनि, कंहिंखे ॿुधाइणु चाहींदा आहिनि कुझु न कुझु। त तव्हां बि ॿुधाए सघो था। वठूं था कॉल जी। अस्सलाम वालेकुम। हेलो हेलो असां हाल दिलि जो अव्हां सां पचारियो, अव्हां जी मर्ज़ी जिया रहिया मारियो। ख़ूबसूरत गाने तरफ़ हलूं जी। ख़ूबसूरत ट्रैक ऐं प्यारो आवाज़ु, प्यारो अंदरि, प्यारो सहरो आहे। आई होप तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदो। इंजॉय कंदा। मुंहिंजा गुलाब जा गुल तोते
शादीअ जा वेही सेरा गाया मुंहिंजा गुलाब जा गुल तोते गुल छटाया तोते गुल छटाया मुंहिंजा गुलाब जा गुल तोते गुल छटाया तोते गुल छटाया ओ माए टन बधाया गाना मोड़ तोखे अल्लाह साईं बख्शे खुशू खोड़ तोखे ओ माए टन बधाया गाना मोड़ तोखे अल्लाह साईं बख्शे खुशू खोड़ तोखे तुंहिंजी शादीअ जा वेही सेरा गाया ला तुंहिंजी शादीअ जा तुंहिंजी शादीअ जा वेही सेरा गाया मुंहिंजा गुलाब जा गुल तोते गुल छटाया तोते गुल छटाया मुंहिंजा गुलाब जा गुल तोते गुल छटाया तोते गुल छटाया घायल शायर के आई मोती ताणो तोखे सुहे थो नखरो ऐं माणो घायल शायर के आई मोती ताणो तोखे सुहे थो नखरो ऐं माणो तुंहिंजी शादीअ जा वेही सेरा गाया ला तुंहिंजी शादीअ जा तुंहिंजी शादीअ जा वेही सेरा गाया मुंहिंजा गुलाब जा गुल तोते गुल छटाया तोते गुल छटाया मुंहिंजा गुलाब जा गुल तोते गुल छटाया तोते गुल छटाया तुंहिंजी शादीअ जा वेही सेरा गाया ला तुंहिंजी शादीअ जा तुंहिंजी शादीअ जा वेही सेरा गाया मुंहिंजा गुलाब जा गुल तोते गुल छटाया तोते गुल छटाया मुंहिंजा गुलाब जा गुल तोते गुल छटाया तोते गुल छटाया वेलकम जी, वेलकम अगेन, वेलकम, खुशामदीद भलीकार पंहिंजे हिन ख़ूबसूरत शो में सो भलीकार था चऊं तव्हांखे जनाब हिन रात जे हिन ख़ूबसूरत पहर में ऐं 2 कलाक ईअं वेंदा आहिनि गुज़री ख़बर ई न पवंदी आहे। सो अॼु बि ईअं ई वक़्तु वियो गुज़री ख़बर न पई, ईअं ई असांजी ज़िंदगी वेंदी गुज़री ख़बर ई कान पवंदी। सो कुझु अहिड़ो कमु करे वञूं, कुझु अहिड़ियूं कचहरियूं करे वञूं, कुझु अहिड़ा माण्हू कहिड़ा, कुझु अहिड़ा दोस्त, कुझु अहिड़ा संगती पंहिंजी ज़िंदगी में ठाहे वञूं जिन सां जिन जे अचण सां असांजी ज़िंदगीअ में खोड़ सारियूं बहारूं त ईंदियूं आहिनि, पर असांजी ज़िंदगीअ में खोड़ सारो असांजो फ़ाइदो बि पवंदो आहे, छो त असां पंहिंजो पाण खे चेंज करे छॾींदा आहियूं पंहिंजे दोस्तनि जे करे, पंहिंजे साथियुनि जे करे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। संचाल राजा साहब, खुश आहियो? सब खैर, सब खैर, सब खैर। केरु पियो ॻाल्हाए सुणा? मां डॉक्टर ज़ुल्फ़कार राजपर थो ॻाल्हायां कराचीअ खां। कहिड़ा हाल आहे डॉक्टर साहब? ख़ुशि आहियो? चाक आहियो? क्लास साईं, बस कॾहिं कॾहिं मौक़ो मिलंदो आहे तव्हांजो प्रोग्राम ॾिसंदा आहियूं। साईं लख कुर्बा जा कॾहिं कॾहिं। बहितरीन साईं, असां वटि हाणे लाइट हली वई, तव्हांजे हले पियो प्रोग्राम ॾिसूं पिया। हा, कराची जे कहिड़े इलाइक़े में रहंदा आहियो? मलीर में साईं। मलीर में लाइट त कोन वेंदी आहे? असां वटि मतिलबु थोरी आहे, कलाक खनि जी लोड शेडिंग आहे। अच्छा अच्छा अच्छा, चलो गुड है गुड है। डॉक्टर साहब किथे प्रैक्टिस किथे है, किथे नौकरी है? कराची में जेको आहे सिंध गवर्नमेंट हॉस्पिटल सऊदाबाद, ऑर्थोपेडिक सर्जन आहे। अच्छा अच्छा, सऊदाबाद त परे थींदो घणो? न साईं, हिते वेझो आहे। मलीर खां मलीर कोर्ट वटि रहंदा आहियूं। अच्छा, सऊदाबाद त कहिड़े पासे थियो? सऊदाबाद ये मलीर खोखरा पार। अच्छा, इन पासे। अच्छा अच्छा, ठीक है ठीक है ठीक है, ओके ओके। मां सईदाबाद समझो, सईदाबाद खोखरा पार। चलो चलो, ॿियो खे लॻो पियो आहे? फर्स्ट क्लास। का शेरो शायरी ॿुधायो भला, आहे को दिलचस्पी? साईं शेरो शायरी सां दिलचस्पी आहे। ॿुधायो ॿुधायो, को शेर ॿुधायो भलो।
हाँ हाँ के ॿुधायूं था उर्दू में कोई शेर था ॿुधायूं। ॿुधायो ॿुधायो डॉक्टर साहब ॿुधायो। जिंदगी जीने को दी तो जी मैंने, हाँ किस्मत ने लिखा था पी तो पी मैंने, मैं न पीता तो तेरा लिखा गलत हो जाता। हाय 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 को निभाया क्या खता की मैंने। वाह वरी ॿुधाए जा। पंहिंजे रिश्ते को निभाया। हाँ आपने रिश्ते को निभाया। वाह सही बात। जिंदगी जीने को दी तो जी मैंने, हाँ किस्मत ने लिखा था पी तो पी मैंने, हाँ मैं न पीता तो तेरा लिखा गलत हो जाता, तेरे लिखे को निभाया क्या खता की मैंने। वाह साईं वाह वाह साईं वाह कमाल करे छॾियो कमाल जी पोइट्री साईं लख थोरा थैंक यू वेरी मच। छा कजे वल जी अगेन अवां सभिनी खे भली कार ऐं राति जो ई ख़ूबसूरत पहर हिन पहर में दिलि चवे थी त तव्हां सां कुझु कचहरियूं कजनि कुझु ॻाल्हियूं कजनि छो त ज़िंदगी तव्हांखे तमामु घणो हिकु सबक़ु सेखारींदी आहे जॾहिं तव्हांजी ज़िंदगी में काफ़ी सारा माण्हू मुख़्तलिफ़ तबियतुनि जा माण्हू तव्हांजी ज़िंदगीअ में ईंदा आहिनि त असांखे हर उन माण्हू जो अहसास बि थींदो आहे हर उन माण्हू जो ख़्यालु बि थींदो आहे ऐं ख़ुशी बि थींदी आहे जॾहिं केरु माण्हू असांजी ज़िंदगीअ में असांजी ज़िंदगी बदिलाए वेंदो आहे या कुझु सेखारे वेंदो आहे त इहा ॾाढी हिकिड़ी सुठो साउंड चवंदासीं। कॉल आहे हिकिड़ी जी अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। केरु आहे? जी मां ज़ामिन हुसैन। ज़ामिन हुसैन किथां? हैदराबाद मां। जी ज़ामिन हुकुम कयो मुंहिंजा राणा। राजा सां ॻाल्हाइणो हो। राजा थोरो ॿाहिरि वियो आहे कम सां वरी मोटी अचे त पोइ ॻाल्हायां थो। जी सही ॻाल्हायां पियो जानू। हलो जी हा ज़ामिन मुंहिंजो आवाज़ न सुञातई? जी 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 तो जी जी चवंदो आहे जी जी वटि क़ुरान शरीफ़ पढ़ंदो आहीं? न पोइ जी जी ॾाढी यादि अथई? जी वरी जी चलो ख़्यालु रखिजो पंहिंजो थैंक यू वेरी मच थैंक यू। अधो असां सां गॾु जनाब ऐं जी जी खे ॾाढो यादि पियो करे सो का ॻाल्हि कान्हे का सो कचहरी कयूं पिया लाइव कॉल्स लाइव ॻाल्हियूं आहिनि ई आहिनि मोहबतूं बि आहिनि ऐं मोहबतुनि में हमेशह जेको आहे सो का न का अहिड़ी कहाणी हूंदी आहे जंहिंमें पाण माण्हुनि खे विञाईंदा बि आहियूं ऐं वठंदा कॉल जी अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम छा दादा? मां बिल्कुलु ठीकु आहियां तव्हां ॿुधायो? ठीक भला छुट्टी करण मूड कोन अथई छा कॉल कई? छुट्टी कयो घर वञो। छा बसि वञा थो आई आहे त हाणे बसि टपड़ जिथे ईंदुसि उतां गोल कराईंदी आहे बाबा। हा न दादा सभिनी खां सुठी ॻाल्हि मुंहिंजी आहे तव्हांखे घर मोकिलींदी आहियां। हा चलो ॿियो छा हाल वाल आहे? अल्हम्दुलिल्लाह। छा पियो थिए वक़्तु कीअं पियो गुज़रे? वक़्तु गुज़रे पियो बसि गुज़रे ई पियो। वक़्तु ॾिठोसीं पाण पलियोसीं प्यार नथो पइजे अला अला छा कजे ॿियो ॿुधाए शो ॾिठव जेको न? हा शो ॾिठोसीं तक़रीबन 10 खां पोइ ॾिठो आहे। तक़रीबन 10 खां पोइ ॾिठो आहे। अच्छा ठीकु आहे। अॼु मां थोरो स्टाइल चेंज कयो अंदाज़ चेंज कयो मुंहिंजो हाणे रुॻो आहे मस्ती ज़िंदगीअ में माण्हू कुझु अहिड़ी बि थोरो ॿी लाइफ में बि अचे। मस्ती ज़रूरी आहे त हर माण्हू जी ज़िंदगी बोर ई त गुज़रे पई। हा त असांजा ठीको खयो आहे असां छा माना रुॻो असां मस्ती कयूं बसि। ॻाल्हि ॿुधो दादा ठीको खयो आहे त शो में आया आहियो। अच्छा हाणे कॉन्ट्रैक्ट यादि ॾियाराईंदो असांखे तुंहिंजो कॉन्ट्रैक्ट ही आहे माण्हुनि खे एंटरटेन कंदे रोवारींदे कोन माण्हुनि जे मुंहं ते मुस्कुराहट आणनि बसि बाबा दी सदका जारी आहे तो ख़बर अथव। बसि नथो मिले को रस्तो नथो मिले केॾे मुंहुं कयां सिधो घर चलो गुड डे। अञा किचन में बीठा हुया? किचन में अड़ोस पड़ोस खड़का पिया कनि। पोयां थांव केरु पियो भञे? बस कोई आहे कंहिंखे कॉफी जी ज़रूरत आहे। हाय कॉफी जी ज़रूरत आहे त थांव पियो भञे? हा न सिग्नल ॾिन पिया तो थो। अॼु का शाइरी ॿुधायो। शाइरी यादि न हुजे त? हा अगरि न हुजे कोई यादि त? तव्हांखे त सभु कुझु आहे तव्हां जेको वणेव ॿुधायो। ॿुधायो तव्हांजे आवाज़ में गानो न ॿुधूं तव्हां को रहमान चांवरो आहियो? उहो अलाए कहिड़ो गानो ॿुधाईंदो आहे ॿुधाए कहिड़ो ॿुधाईंदो ॿुधाए त मां रिपीट करे ॿुधायां। उहो अलाए कहिड़ा ॿुधाईंदो आहे उनखे छॾ वरी यादि न कराए मूंखे।
हिदकी लगदी वे न अॻिते हिनकी न टाइम वधी वेंदो शो जो। अच्छा सही है ॿुधायो। वक्त जी चीच में जिंदगी जो चलो हे पयो घिर गलो यार जल्दी मिलो। आहा 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 वक्त जी चीच में ज़िंदगी जो ॾाढो सुठो ॾाढो सॉन्ग सुठो आहे इन जो। बादल चवंदा आहिनि न अदा करणु। हा हा अदा बादल चाचो बादल। मां त अदा चवां चाचे त माइंड करे वञे। न न न मां त चाचो चवंदोमांसि न। तव्हां बाक़ी तव्हां अदो चई सघो था, तव्हांजी त उमिरि सेम सेम आहे न, असां त चाचो चई सघूं था। वाह 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 सही आहे दस असांखे तव्हां इज़त ॾेई पोड़ो पियो सुठी ॻाल्हि आहे। पोड़े माण्हू पोड़ो चवण इज़त न आहे, ॿियो छा आहे। एॾो बि पोड़ो न कयो न वञी काथे पहुचूं। ख़्याल कयो पाण वज़न घटि कराए नंढे थियो असांखे पोड़ो पिया कयो। वक़्तु ॾिठो अच्छा वरी असां ते अटैक डायरेक्ट। हाँ ना आज वरी जरा ज्यादा ब्लैक कपड़ा पता थोड़ा वधिक हैंडसम लगो था। तारीफ नथा कयो एवे कयो त जड़ो कयो था। न डाइट वाकई खत्म थी वई है, मिठो ॾाढो खाधो खाइण शुरू कयो है, इन करे आज मूंखे मोरे जिम इंस्ट्रक्टर चयो सर क्या हो गया है आपको, बहुत जल्द जो है वो फिर वो वेट बढ़ रहा है आपका। न न वेट कोन वधियो हाणे हर भर उन तारीफ करा पंहिंजी, असां नथा करण चाहियूं। हाय 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 तव्हां तारीफ़ कंदो त वक़्तु ख़त्म थींदो न प्रोग्राम जो। हाँ माशाल्लाह मुझे वाकई फिट फाट शहजादो लगे तो। चलो थैंक यू वेरी मच, थैंक यू ख्याल रखो। ठीक है थैंक यू ओके बाय अल्लाह हाफिज़। अदी हुई सफ़िया असां सां गॾु छा कजे छा कजे छा कजे। पाण वटि कुझु टाइम आहे त तव्हांखे आख़िर में वेंदे वेंदे गज़ल थो ॿुधायां, ख़ूबसूरत गज़ल आहे इहो ई। आपको भूल जाए हम इतने तो बेवफा नहीं, आपको भूल जाए हम आपसे क्या गिला करें, आपसे क्या गिला करें, आपसे कुछ गिला नहीं, आपको भूल जाए हम तो समझ रहे थे ये तुम मिले प्यार मिल गया, हम तो समझ रहे थे ये तुम मिले प्यार मिल गया, एक तेरे दर्द के सिवा हो एक तेरे दर्द के सिवा हमको तो कुछ मिला नहीं, आपको भूल जाए हम। शीशाए दिल को तोड़ना उनका तो एक खेल है, हाय 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 हम ही से भूल हो गई उनकी कोई खता नहीं, आपको भूल जाए हम। हाय 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 छा कजे छा कजे छा कजे। आख़िरी कॉल भाई चवनि था वठो, आख़िरी कॉल त कंदो आहियां आदि सफ़िया जी, पर चवनि था अञा आख़िरी कॉल अॼु वठो जी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। राजा भाई नवाब शाह मां पियो ॻाल्हायां, तव्हांजो पुराणो फैन। हा दोस्त, सियारे में ज़रूरत न आहे फैन जी। अदा वाकई में ज़रूरत न आहे, पर मोहबती माण्हुनि जी फैन जी ज़रूरत हूंदी आहे। नालो ॿुधाइजो जानी। मां धामड़ा पियो ॻाल्हायां, तोकीर धामड़ा। अदा मिलियासीं पाण जेको प्रोग्राम में स्कूल में गर्ल्स कॉलेज में। हा गेम शो में। जी 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 हा जी 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 हाणे वरी वेरी सून अचां पियो नवाब शाह गेम शो करण मां पाण। सिक लॻी आहे तव्हांजी इलाही। न ईंदासीं हाणे रखियो आहे प्रोग्राम इंशाल्लाह। हैदराबाद नवाब शाह लाड़काणो सखर ये गेम शो सिक लॻी आहे, इलाही ॾींहं थी विया न, मुलाक़ात ई न थी आहे वरी। न वरी धमाके सां धमाधम सिंध शुरू था कयूं, हुन में ईंदासीं इंशाल्लाह।
न न न सही अंकित साईं अचिजो ख़िदमत चारी कंदासीं तव्हांजी ज़रूरु ज़रूरु तव्हां ॿुधायो तोकीर भाई छा हाल वाला कीअं पियो वक़्तु गुज़रे कीअं पई ज़िंदगी गुज़रे वक़्तु हले पियो फास्ट इंसान पंहिंजे हिसाब सां हर को मसरूफ़ लॻो पियो आहे बिज़ी लॻो पियो आहे काबू हर को टाइम कढणो थो पए दोस्तनि यारनि लाइ वक़्तु कढणो पवंदो आहे ईअं आहे त माण्हू सफ़ा पंहिंजी लाइफ बिती करे न ख़ुशि हुजो जानी ख़ुशि हुजो कुर्ब लख थोरा प्रोग्राम में शामिल थियण जे लाइ अधु असां सां गॾु तोकीर दामरा फ्राम नवाबशाह थैंक यू वेरी मच अव्हांजो प्यार अव्हांजूं मोहबतूं राति जो ई ख़ूबसूरत पहर ऐं हिन पहर खे ज़रूरु असां यादि कंदासीं उन्हनि लफ़्ज़नि में जिन लफ़्ज़नि में अव्हां मूं सां गॾु हूंदा आहियो सो कचहरियूं ॻाल्हियूं त हलंदियूं रहंदियूं इनशाला वरी टाइम मिलियो त फ़िलहालु अॼोके प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजे पुॼाइण ते पहुची चुको आहे सो मां वठंदुमि हाणे अव्हां खां इजाज़त इनशाला ज़िंदगी क़िस्मत ऐं तबियत सां सुभाणे राति जो 9 बजे वरी अव्हां सां थींदी मुलाक़ात जिन जी कॉल लॻी थैंक यू वेरी मच जिन जी कॉल न लॻी उन्हनि जी बि वॾी महिरबानी डायल कयो उन्हनि लॻी न हूंदी सुभाणे हफ़्ते जूं 4 रातियूं हूंदी आहे कोशिशि हूंदी आहे तव्हां सां मुलाक़ात थिए नवनि प्यारनि सां मुलाक़ात थिए नवनि मेंबर सां मुलाक़ात थिए सो ज़रूरु शामिलु थींदा रहिजो ऐं असां जेके साइलेंट व्यूअर आहिनि जेके न कॉल कंदा आहिनि न मैसेज कंदा आहिनि उन्हनि जो बि आउं शुक्रगुज़ार आहियां थैंक यू वेरी मच अव्हां बि प्यारु ॾींदा आहियो मोहबतूं ॾींदा आहियो राति जे हिन ख़ूबसूरत पहर में ऐं अहिड़े मौसम में वरी मुंहिंजे शो खे इंजॉय कंदा आहियो सो वेंदे वेंदे सुठो गीत अव्हां सभिनी प्यारनि जे लाइ हिकिड़ो माण्हू आहे मोतीअ दाणो आहे मूंखे दुआनि में यादि रखंदो लव यू ऑल गुड नाइट टेक केयर हला भाई मुंहिंजी दिलि जो कातिल आहे हू साम्हूं वेठल आहे पर मुंहिंजो कातिल आहे हू साम्हूं वेठल आहे मुंहिंजी दिलि जो कातिल आहे हू सभ जो ॼातल आहे पर मूं वटि फाथल आहे हू सभ जो ॼातल आहे पर मूं वटि फाथल आहे जंहिंजी यकीन आहे कुठो सो मूंखे आ मिठो जंहिंजी यकीन आहे कुठो सो मूंखे आ मिठो हिकिड़ो माण्हू आहे मोतीअ दाणो आहे हिकिड़ो माण्हू आहे मोतीअ दाणो हिकिड़ो माण्हू आहे मोतीअ दाणो आहे हिकिड़ो माण्हू आहे मोतीअ दाणो आहे
लाइव विद राजा तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD।